अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु नायाब कहाणीअ सां गॾु तव्हांजी ख़िदमत में पेश थिया आहियूं। हिकु मुस्लमान बादशाह जी कहाणी आहे जंहिंजो नालो आहे आज़ाद बख़्त ऐं उन सां गॾु हिकु 4 फ़क़ीरनि जूं कहाणियूं आहिनि जो मज़ेदार पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदा। उमेद कंदो दोस्तों तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। कंहिं वक़्त में हिकु बादशाह हुयो। बादशाह त मुंहिंजो अलाह पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन बादशाह जो नालो हुजे आज़ाद बख़्त। उहो मुस्लमान बादशाह हुजे ऐं अलाह खे राज़ी करण वारो ऐं इबादत करण वारो बादशाह हुजे। अॻे ज़माने में पंहिंजे हिसाब सां जेको मुस्लमान हूंदो हुयो त उन जे हथ में ॿियूं बादशाहियूं बि हक़ में हूंदियूं हुयूं। जीअं त हिन जे हक़ में बि 6 बादशाहियूं अलॻि हुयूं, 7वीं बादशाही हिन खे पंहिंजी हुई। पोइ हू पंहिंजे हिसाब सां हिन बादशाह वटि अमानतूं तौरु रखी वेंदा हुया, छो त हीउ ईमानदार ऐं अकुलमंद ऐं हिकु मुस्लमान बादशाह हुयो। सभु को सम्झंदो त हीअ कॾहिं बि असांजी मतिलबु त अमानत में ख़यानत न कंदो ऐं असांजूं अमानतूं हिन वटि महफ़ूज़ रहंदियूं। पोइ हुन हिसाब सां हुन बादशाहनि जी हिन जे मथां एतबार ऐं भरवसो हूंदो हुयो। पोइ हू बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां ॾाढो चाहींदा हुआ ऐं हीउ पंहिंजे हिसाब सां ईमानदार हूंदो। पंहिंजी राया ऐं रियासत जेकी बि हिन सां हुई सो उहा ॾाढी ख़ुशहाल ऐं भरपूर हुई। बादशाह खां को बि ॾुख वारो या ग़म वारो को बि कोन हुयो, छो त बादशाह हुयो ई अहिड़े हिसाब सां हर कंहिंखे न ॾुखाईंदो न हुयो, छो त हू मुस्लमान बादशाह हुयो। ख़ैर ख़ैरियतूं हर कंहिंखे फ़क़ीर ऐं पीर पंहिंजे हिसाब सां जेको बि ईंदो हुनखे गंज ॾींदो हुयो। हातिम सखीअ जे मुक़ाबले में बि हीउ मुस्लमान बादशाह हुयो जंहिंजो नालो आज़ाद बख़्त हुयो। पोइ आज़ाद बख़्त वटि कंहिं शइ जी कमी कोन हुई। पंहिंजे हिसाब सां राया ऐं जंहिं वक़्त में कंहिं चोर टाकू वग़ैरह हूंदा हुया उन्हनि ते बि हुन आफ़राई कराए ऐं उन्हनि खे बि ख़तमु कराए मुल्क में अमन करे छॾियो हुजे। जीअं त को मुसाफ़िर पंहिंजे हिसाब सां कुझु खणी निकिरंदो हुयो त आज़ाद वटि घुमंदो पंहिंजे हिसाब सां शहरनि में जंगलनि में, हुनखे को चवण वारो अखण वारो न हुजे। अदा आज़ाद बख़्त पंहिंजे हिसाब सां हिकु ॾियारे फजूर वारी निमाज़ पढ़ी ऐं पंहिंजे हिसाब सां शुक्राना रब जा ऐं रब जे हथ में दरवाज़े में हथड़ा खणी ऐं मालिक जा शुक्राना अदा कई त मुंहिंजा मालिक मुंहिंजा ख़ालिक तूं ॾियण वारो ऐं पालण हार आहे। सो हीअ मुंहिंजी बादशाही जो मालिक बि तूं आहे। सो तूं चाहें त कुझु बि थी सघे थो। सो उहो पंहिंजे हिसाब सां अलाह खां माफ़ियूं वठी ऐं रब जी दर ते तौबा ताइब थी ऐं पंहिंजे हिसाब सां हिकु ॾियारे घर पुॻो हवेली तरफ़। जॾहिं बादशाह हवेली तरफ़ आयो त पंहिंजे हिसाब सां चई त हाणे दरबार जी तरफ़ रवानो थिया। सो इन हिसाब सां हिकु पगड़ी पंहिंजे हिसाब सां आईने जे बाबति आम्हूं साम्हूं बीह उहा पगड़ी रखी नर ते ऐं पंहिंजे हिसाब सां चहिरो ॾिसणु लॻो त उन में हिकिड़ो सफ़ेद वार मतिलबु त अछो वार हुनखे परे खां जीअं काओ चिलकंदो आहे ईअं चिलके पियो वेठो। हिन जे ओचितो नज़र उन पंहिंजे ॾाड़ीअ जे वार ते पइजी वई त हीउ ज़ारो ज़ार रोअणु लॻो। चवणु लॻो त बहरहाल मां सॼी जेको रोआं छाजे करे थो, छो त मुंहिंजी हीअ सॼी हयाती अधु जेकी ज़िंदगी आहे सो मुंहिंजी गिफ़लत में वई हली। अलाह खे मूं त राज़ी करे कोन सघियुमि। पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे राया में या ॿियनि शौक़नि में उन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी अधु मूं तबाह करे छॾी। सो अलाह जी इबादत कयां हा त छाजे लाइ मां अॼु ईअं हुजां हा। पर हुनखे ॿी हिकिड़ी ॾाढी कमी महसूसु थींदी हुई, छो त हू हिकु निपुटो हुयो, हुनखे का औलाद कोन हुई। अदा अलाह जे अॻियां हुन पंहिंजूं नाज़ियूं आज़ियूं ॾाढियूं कयूं ऐं पीर फ़क़ीर ख़ैरातूं वग़ैरह घणो कुझु कयो, पर हुनखे औलाद कोन बि थी हुजे। हुन बि सोचियो त बणा मुंहिंजी अधु वई गुज़री वई आहे। सो पंहिंजे हिसाब सां गिफ़लत में जेकर अलाह खे राज़ी कयां, छो त अॼु सुभाणे क़बर ॾे हलणो आहे। हाणे सम्झिजे त मुंहिंजो हिकिड़ो पेर मतिलबु त दुनिया में आहे, हिकिड़ो क़बर में हली रहियो आहे। सो मां अॻिते अलाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। सो ॾाढो हिनखे ॾुख थियो। उन महिल ज़ारो क़तार रोअणु लॻो ऐं पंहिंजे हिसाब सां तौबा ताइब थियो। अदा हिनखे औलाद जी जेको नेमत हुई सो उहा हिन वटि हुई कोन। हीउ परेशान इन करे हुयो, छो त मां हीअ मिल्कियत हीअ बादशाही मुंहिंजे कहिड़े कम जी आहे। छो त मुंहिंजी औलाद हुजे, मुंहिंजा पोयर हुजनि, सो सुभाणे उहे बादशाही संभालींदा। सो हिन बादशाही जी मां मालिकी कयां थो, इन जो त को धणी साईं कोन्हे को। हिन जा धणी साईं ॿिया थी वेंदा। मां हीअ गिफ़लत में ज़िंदगी गुज़ारींदमि जेकी त मां अॻिते कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुमि रब पाक खे। सो हिनखे ॾाढो इहो ॾुख बि थियो ऐं इन वेसूर ऐं अफ़सोस में अची वियो। अदा पंहिंजे हिसाब सां दरबार में जॾहिं आयो त हिन जो मतिलबु त चहिरो लथल हुजे ऐं हिन जी जान में का ख़ुशी कोन हुजे।
हिन पंहिंजे हिसाब सां वज़ीरनि नौकरनि खे जेका उन में ख़ादम हुया उन्हनि खे घुराए ऐं बादशाह चवणु लॻो त बहरहाल मां हाणे पंहिंजी बादशाहीअ जो कुझु ॾींहं मां पंहिंजी तनहाईअ में गुज़ारणो थो चाहियां ऐं पंहिंजे रब करीम जी इबादत करण थो चाहियां। सो मूंखे को बि पंहिंजे हिसाब सां मगरूरी ऐं पंहिंजे हिसाब सां मूंखे परेशान या टेंशन वग़ैरह या मुंहिंजी ख़लर न विझे इबादत में। अदा हिन इहो सभिनी खे दरबारनि खे माण्हुनि खे चई ऐं बादशाह सलामत पंहिंजे हिसाब सां कंहिं अलॻि हवेलीअ में वञी ऐं उन कमरे में हिकु नौकर रखी छॾी जो उनखे सभु शइ रोज़नि जो टाइम हुजे सो रोज़ा वग़ैरह छोड़ाए ऐं इन हिसाब सां हिकिड़ो चौकीदार हुन छॾे छॾियो ऐं बादशाह उन कमरे में अंदरि वञी पंहिंजी इबादत में मशगूल थी वियो। अदा उते इबादत बादशाह करे पियो पंहिंजे हिसाब सां। इहा मतिलबु त जीअं बादशाह चई वियो त इहा मतिलबु त जीअं हवा पखेड़बी आहे इहा ॻाल्हि सॼनि बादशाहनि में पखेड़जी वई। अदा जंहिं जूं अमानतूं हिन बादशाह वटि रखियल हुयूं त ॿियनि बादशाहनि जूं उन्हनि बादशाहनि खे ख़बर पई त बादशाह सलामत पंहिंजी रिहाई ऐं बादशाहीअ खे छॾे ऐं किथे ॿिए कमरे में मक़बूल ऐं मजबूरी अलाए कहिड़ी हालत में सूरत हाल में वञी अची रहियो आहे। सो इहा काई ख़बर न आहे बादशाह खे इहो हवाल बि न ॾिनो त छा मसइलो आहे। ऐं बादशाह पंहिंजी तख़्त तां लही ऐं तख़्त ख़ाली छॾे ऐं कंहिं अलाह जे घर जी इबादत में पंहिंजे हिसाब सां मक़बूल ऐं मजबूर थी वियो आहे। अदा इहा ॻाल्हि जॾहिं ॿियनि बादशाहनि वटि पुॻी जॾहिं बादशाहनि जूं अमानतूं हिन बादशाह वटि रखियल हुयूं छो त हू बादशाह परेशान थी विया ऐं जेका हुन जे अॻियां कंधु खणी न हलंदा हुया ऐं हुनखे पंहिंजे हिसाब सां ईमानदार ऐं अकुलमंद सम्झंदा हुया जो त अमानतूं हुननि जूं हुन वटि रखी वेंदा सुभाणे अमानत में ख़यानत हीअ कॾहिं बि न कंदो छो त हू मुस्लमान हुयो। अदा हुननि खे पंहिंजे हिसाब सां जॾहिं महीनो ॾेढ गुज़रियो बादशाह उन पंहिंजी इबादत में रहियो। अदा उतां जा जेका बि छह बादशाही हुयूं छहनि बादशाही पाण में मिली जुली ऐं हिन बादशाह जे नाले चयो त हाणे हू पंहिंजे हिसाब सां इबादत में मक़बूल थी वियो। सो इन बादशाहीअ जो असां क़दम वधाए ऐं इन बादशाहीअ खे पंहिंजी तरफ़ खीचूं या इन खे पंहिंजे हिसाब सां कोज़े में कयूं। अदा हू मुस्लमान बादशाह हुयो हू इबादत में मशगूल रहियो ऐं इहा ख़बर उतां जा ख़ादम ऐं वॾा अकुल ऐं वॾा दाना माण्हू जेका बादशाह जे टेम में हुया सो उन्हनि खे इहा ख़बर पइजी वई त हाणे बादशाह सलामत तख़्त न लही इबादत में मशरूफ़ थी वियो आहे। सभु बहरहाल हिन बादशाह ॾे हाणे ख़तरो वधंदो थो वञे। जेको चोर चकारी हुयो सो उहो लुट पाड़ बि ताज़ा थी वई आहे ऐं अवाम बि ख़ौफ़ में पखिड़ियो पियो आहे त छा मसइलो थींदो। अदा हिननि जेका बि ख़ादम ॿिया हुया हिननि सोचियो त भला हाणे बादशाह खे कहिड़े बि हिसाब सां ईअं न करणु खपे। बादशाह पंहिंजी वरी तख़्त ते अचे त वरी इहे साॻा माण्हू इहे छॾे वेंदा अरडाए न त इहे माण्हू अलाए छा सोचींदा पिया सुभाणे हिन बादशाह ते जॾहिं कोज़ो थी वियो त हिन बादशाह जी कुझु बि न थींदी अवाम ॾुखियो थी वेंदो छो त हीउ बादशाह हुयो हिन जो ईमानदार हिन जो अकुलु पंहिंजे हिसाब सां ॿी शइ हुयो। अदा जॾहिं कुझु ख़ादमनि इहा पाण में सलाह कई उतां जा वॾनि हुनरनि ऐं जेका वकील अदालत ते जेका कंदा हुया सो इहे सिधो सोचियो न हाणे ॿियो को बि चारो कोन्हे। हुन जे पीउ खां वधीक मतिलबु त पीउ जे दौर खां वठी हिकु वज़ीर हुयो ईमानदार ऐं अकुलमंद ऐं दाना वज़ीर हुयो जेको मतिलबु त ईमानदार ऐं बादशाह जो वफ़ादार बि वज़ीर उहो घणे में घणो हुयो। अदा उन्हनि सभिनी सोचे सिधो सो वज़ीर जी घर विया वज़ीर खे सॼी तेर पितेर ॻाल्हि करे ॿुधाइनि त हाणे बादशाहियूं ॿियूं जेकियूं हुयूं सो उहे हाणे बादशाह जे ख़िलाफ़ु थी पियूं पहिरियां ख़िलाफ़ु न हुयूं पर बादशाह जे इन रवैये खां पोइ इहे ख़िलाफ़ु थी पियूं। हाणे को न को तोखे एक्शन खणणो पवंदो ऐं बादशाह खे तूं मुतमिन करे सघंदो बाक़ी असांखां ॻाल्हि गरी आहे छो त बादशाह झले वियो आहे असांजे त मुंहिंजे केर बि इबादत में खलड़ न विझे मां पंहिंजी इबादत में मशरूफ़ थींदुसि सो तोखां सवाइ ॿियो इन बादशाह जे साम्हूं अची बि नथो सघे। हुनजो हुकुम थियल आहे हुनजे हुकुम जी फर्मा बरदारी करणी पवंदी ऐं इहो कमु तोखे करिणो पवंदो वज़ीर खे चवणु लॻा ऐं हू वज़ीर सोचणु लॻो। वज़ीर हुनजे पीउ खां वठी त वफ़ादारी ऐं हुनजी खून में हुई। हू जहिड़ो हिसाब सां अकुलमंद हुयो ऐं वफ़ादार हुयो उनखे बादशाह खे बि पंहिंजे वज़ीर ते वॾो भरोसो हूंदो हुयो। अदा वज़ीर खे जॾहिं ख़ादमनि ऐं उन्हनि जे अकुलमंदनि माण्हुनि ॻाल्हि कई त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे चवणु लॻो त अचो त हलूं। अदा हूअं पंहिंजे हिसाब सां हुनजी बादशाही बाग़ में हुजे जीअं बादशाह इबादत पियो करे उहा बाग़ में का जॻहि ठहियलु हुजे हे सिधो सो हुननि खे चई त हाणे तव्हां हिते वियो सो मां नौकर सां मिली बादशाह ॾे न्यापो करणु आहियां थो जे बादशाह आयो त वधीक गुफ़्तगू बादशाह मां कंदासीं जेको मसइले जो हल हूंदो सो असां पाण में कढंदासीं। तव्हां बहरहाल तव्हां हिते बीहो छो त बादशाह जो झलियल आहे त मुंहिंजी इबादत में खलड़ न पवे। अदा ॿिया जेका बि हुया सो उहे बीह रहिया। वज़ीर वियो सिधो सो वञी नौकर खे हवाले ॾिनई त बादशाह खोड़ ॾींहं साल थी विया आहिनि मतिलबु त 1.5 महीनो थी वियो आहे बादशाह जो असां चहिरो न ॾिठो आहे सो बादशाह खे चओ त रुॻो 5 मिंट असांखे पंहिंजो चहिरो मुबारक ॾेखारे बसि असां हिन जे मतिलबु दीदार जा आरज़ू आहियूं। सो बादशाह खे चओ त चहिरो मुबारक ॾेखारे।
अदा बादशाह खे पंहिंजे हिसाब सां इबाबत में मसरूफ़ हुयो, जेकी इबाबत ख़ुदा जी करे पियो वेठो। बादशाह पंहिंजे हिसाब सां हू जेको रोज़ाना वारे टेम बसि 2-3 ढुक पाणी जा ऐं कुझु खारक वग़ैरह कतल जा जे हिसाब सां रोज़ो छोड़ींदो हुयो ऐं इबाबत में एतिरो त मसरूफ़ हुयो छो त हुन जा हाल रोई रोई सफ़ा हीणो थी वियो। बादशाह हूअं कुझु सुर में हुयो पर पंहिंजे हिसाब सां कुझु खाए पीए कोन पियो, अलाह जी इबाबत में मसरूफ़ हो त डुबरो ई थी वियो हो। बहरहाल अची वज़ीर पंहिंजो उन जेको ख़ादम हुयो बीठल बादशाह जो, उन वञी बादशाह खे ॻाल्हि कई त तव्हांजो ख़ासि वज़ीर जेको आहे सो उहो आयो आहे, चए थो असांखे पंहिंजा दीदार जा 5 मिंट कढी असांखे दीदार कराए, सो वॾो टेम थी वियो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह हेॾे होॾे इबाबत करे ऐं थोरी देरि खां पोइ चयईं त हाणे वज़ीर खे मोकिलियो, छो त हू बादशाह ॼाणे पियो त मुंहिंजो वज़ीर वफ़ादार आहे, सो का बि ॻाल्हि हूंदी या इबाबत दीदार न कयो त शायदि सच में परेशान मता थियो हुजे। अदा वज़ीर खे इजाज़त मिली वई बादशाह सां मिलण जी। अदा वज़ीर सिधो सो बादशाह ॾे आयो। अॼु बादशाह जो चहिरो जंहिंमहिल ॾिठे वज़ीर जे अखियुनि मां ॻोढ़नि जा नार थी वई चालू थी विया वहण। सो बादशाह जे चहिरे मुबारक ॾिसी वज़ीर सफ़ा मायूस थी पियो त बादशाह सलामत खे चवणु लॻो, बादशाह सलामत तव्हां पंहिंजो हाल ई छा बणाए छॾियो आहे, तव्हां रोई रोई पंहिंजे अखियुनि जा नूर ख़तमु करे छॾियो आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे, अहिड़ी का ॻाल्हि तव्हां आहे त असांखे ॿुधायो त असां बि कम वक़्तु जेका आहियूं सो अकुल खां ॿाहिरि ऐं पंहिंजे हिसाब सां अहिड़ो तव्हां छा ॾिठो आहे, इन में छा मसइलो आहे, को राज़ आहे त असांखे ॿुधायो त असां बि कंहिं इबाबत में मसरूफ़ थियूं। अदा बादशाह जी मतिलबु वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त मुंहिंजे दिलि मां तूं कुझु बि नथो वज़ीर ॼाणे सघीं, सो बहरहाल तूं आयो आहे मुंहिंजो चहिरो ॾिसणु, सो मुंहिंजो चहिरो मुबारक ॾिठो ई, तूं हाणे वञ त मां पंहिंजी इबाबत में मसरूफ़ थींदुसि। एतिरे में वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तूं पंहिंजे हिसाब सां असां ख़ादमनि ते महिरबानी कर, असांखे पंहिंजी दिली हवालु ॾे, असां नौकर तुंहिंजा ख़ादम कॾहिं कमु ईंदासीं। जो असांखां तूं पंहिंजो मुंहुं लिकाए ईअं केतिरा साल वेहंदे, केतिरो टाइम वेहंदे, बहरहाल असां त ईअं त रुली वेंदासीं, तुंहिंजी राया असां सभु कुझु तुंहिंजे सहारे आहियूं, तूं असांखां मुंहुं मोड़ींदे असां काॾे वेंदासीं। एतिरे में बादशाह चवणु लॻो त अहिड़ो को मसइलो न आहे, सो मां पंहिंजी ज़िंदगी जेकी हुई अधु सो ख़ुदा जी इबाबत खां मखरूफ़ रखियमि ऐं ॿियनि गमनि किननि वग़ैरह हेॾां होॾनि मां मसरूफ़ हुयुसि, सो बहरहाल अलाह खे टाइम मां ॾेई सघियुमि। सो मुंहिंजी हाणे हिकिड़ो पेर क़बर में आहे, हिकिड़ो पेर मतिलबु त ॿाहिरि आहे, सुभाणे कंहिं महिल बि मौत जो पैगाम अची सघे थो, मां हुन तरफ़ वञी सघां थो, शायदि त मां इन करे चवां थो त पंहिंजे अलाह खे राज़ी कयां, छो त अॻिते बि सुवाल जवाब मूंखां थींदा त मां कहिड़ो कंदु खणंदुमि। वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे, पर तव्हांखे रब पाक वॾी इज़त ऐं उज़ुर ऐं अजुर फरमायो आहे, तव्हांखे बादशाह बणायो आहे, तव्हांजे एवज़े भलाल हीअ राया ऐं अवाम तव्हांजे हथ में ॾिनो आहे मुंहिंजे मालिक ख़ालिक, न त कंहिंखे हुन खां सवाइ हिकु पतो बि नथो हिली सघे, सो सॼी ताक़त तव्हांजे हथ में आहे, अलाह तव्हांखे पंहिंजे हिसाब सां बादशाही ॾिनी आहे, सो बहरहाल तव्हां ईअं न कयो, सो पंहिंजे रया जो बि कुझु ख़्यालु रखो, छो त सुभाणे हिननि जो बि सुवाल जवाबु तव्हां खां पुछा कंदो, ख़ुदा तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदो। वज़ीर जी ॻाल्हि बि बादशाह खे सम्झ में आई त वाक़ई बि वज़ीर सही थो चवे, इहे त आहे त मुंहिंजे अवाम कढ, सुभाणे हिननि जो भरपूर अॻुभुर मतिलबु त अॻियां मां आहियां, सो सुभाणे कुझु बि थींदो सो मूंखां सुवाल जवाबु ज़रूरु थींदा। पर बादशाह जे दिलि मां वज़ीर खे बि ख़बर हुई त बादशाह खे औलाद कोन्हे का, बादशाह घणो क़दुरु त परेशान इन ॻाल्हि ते बि आहे। वरी वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत सभु कुझु मतिलबु त रब जे हथु आहे, अगरि जे तोखे औलाद न आहे सो उहा रब जी नेमत आहे, इन में बि को राज़ हूंदो, छो त तव्हांजी हिनमहिल औलाद न आहे, सो इन करे तव्हां परेशान न थियो, अलाह तव्हांखे कुझु न कुझु मतिलबु त को न को तव्हांखे पंहिंजे हिसाब सां उजूरो ॾींदो, इन ॻाल्हि जो बि तव्हां परेशान न थियो, सो तव्हांखे अलाह मथां औलाद बोलाद अदा फरमाए, पर तव्हां पंहिंजे हिसाब सां अलाह खे नाराज़ था कयो ऐं अवाम खे नाराज़ था कयो, सो बहरहाल अलाह जी इबाबत बि सही आहे, पर हीउ जेको तोखे अलाह अवाम ॾिनो आहे त इन अवाम जो बि तोखे ख़्यालु रखणु लाज़मी आहे। अदा बादशाह खे ॻाल्हि सभु सम्झ में अचे पई वज़ीर जी, पर बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे चवणु लॻो, वज़ीर सलामत मूंखे न बादशाही थी वणे न काशे नथी वणे, जेकर दिलि थी चवे त हीअं बर मुंहुं खणी कयां, पंहिंजी किथे कहिड़ी सुनसान जॻह में वञा जिते को पखी पखण बि न हुजे, वञी उते अलाह जी इबाबत कयां, मुंहिंजी ज़िंदगी हीअ जेकी बक़ाया रही आहे सो अलाह जी इबाबत में मां गुज़ारियां, बाक़ी मां ॿिया कम ग़फ़लत जा छॾे ॾियां। एतिरे में वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हांजी जेकी राय आहे सो इहा बहरहाल कमु घणो आहे। बादशाह खे ॻाल्हि हूअ न पियो करणु चाहे,
त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे तुंहिंजे ख़िलाफ़ु ॿियो अवाम बि थी पियो आहे। बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, असां गुनाहगारनि खां इबदारनि खां का ग़लती थी आहे। बादशाह सलामत जो तव्हां अहिड़ा गुफ़्तगू था कयो, तव्हां भरमूं करण जो सोचूं वेठा आहियो, असां त तव्हांजे सहारे था जीऊं पिया। हीअ राया ऐं अवाम खे तुंहिंजे खे ख़बर पए त उनजी दिलि तां छा गुज़रंदी, हुनजी नज़रुनि में तव्हां हिनमहिल अलाए छा अहमियत था रखो, इन नज़रुनि में तव्हां किरी पवंदो। बादशाह सलामत तव्हां ईअं न कयो, तव्हां पंहिंजो टाइम मुक़ररु कयो, इबादत जो टाइम बि मुक़ररु कयो ऐं अवाम जो टाइम बि मुक़ररु कयो। उहे जेका 5 घड़ियूं आहिनि तो अवाम मथां बि गुज़ारियो ऐं जेका तव्हांखे बक़ाया कलाक आहिनि सो अलाह जी इबादत बि भली कयो। सो इन ते को इतराज़ कोन्हे को असांखे, पर तव्हां ईअं असांखे नामुमीद न कयो। अदा बादशाह सलामत जपा वज़ीर जी हेॾी ॻाल्हि ॿुधी ऐं वज़ीर जो जज़्बो ॾिठई तो बादशाह सलामत चवणु लॻो त वज़ीर जेका तूं ॻाल्हि कई आहे सो जी आहे ठीकु आहे। सो सुभाणे मां हिन टाइम ते सुबुह जे साजर सां दरबार जे अॻे पेश थींदुसि। इहो मुंहिंजो नौकरनि वज़ीरनि ॿियनि खे ऐलान करे छॾियो। सो सुभाणे मां हिननि खे जलवा अफ़रोज़ थींदुसि, सो उन्हनि खे दीदार कराईंदुसि। अदा वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत इहा भली ॻाल्हि आहे। अदा बादशाह सलामत बि पंहिंजे हिसाब सां इबादत में मसरूफ़ थी वियो ऐं जेका बक़ाया जेको टाइम हुयुसि बादशाह उते इबादत गुज़ारी। वज़ीर सिधो सो आयो पंहिंजे खादमनि ऐं सॼे अवाम खे ऐलान करे ॿुधाईं त बाबा बादशाह सुभाणे दरबार पंहिंजे में जलवा अफ़रोज़ थींदो। जीअं बि खे बि बादशाह जो दीदार करिणो आहे सो सुभाणे हिन टाइम ते पुॼी वञे। अदा बादशाह जी आवाम जॾहिं ॻाल्हि ॿुधी त बादशाह वरी वापसि साॻे तख़्त ते अचे थो त ॾाढो ख़ुशहाल थी पियो। बादशाह जे ख़ुशीअ जो मतिलबु अवाम जो अंदाज़ो ई न हुयो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां घर वापसि मोटी आयो। अचे सॼी राति सोचणु लॻो, चवणु लॻो त हीउ सुबुह वारो पहर जेको आहे निमाज़ पढ़ी फजर वारी ऐं अवाम खे हेतिरो टाइम ॾियणो आहे ऐं मंझंदि मतिलबु त 12 खां पोइ क़ुर शरीफ़ ऐं अलाह जो दौर करिणो आहे ऐं बाद में जेको बक़ाया आहे तो राति जी मां इबादत कंदुमि। अदा बादशाह इन हिसाब सां अवाम सां मिलणु लॻो ऐं इहा राया ईअं संभालणु लॻो। कुझु टाइम राया खे ॾिए पियो, मतिलबु अवाम खे ॾिए पियो। बक़ाया जेको टाइम हो त कुझु क़ुर शरीफ़ कुझु वग़ैरह अलाह जी इबादत में मसरूफ़ थी वियो। हिकु ॼाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां किताब पढ़ियईं पिए। उन किताब में लिखा त पंहिंजे हिसाब सां पढ़ियईं त अगरि जेके मसइले पंहिंजे जो हल ॻोल्हणो आहे या उनजो हल कंहिं गमगीन हालत में आहे ऐं परेशान हालत में आहे, जे उनजो हल नथो मिली सघे त पोइ उहो हिकिड़ो कमु करे, अलाह जा जेका प्यारा वली आहिनि उन्हनि जी दरनि ते राति राति जो डेली वञे ऐं उन्हनि जे दर ते इबादत करे, उन्हनि खां घुरे उन जी दरवाज़ो काॾे न काॾे उन्हनि जे ज़रिए खुली पवंदो। जे अगरि हुनजे अलाह नथो ॿुधे त हुननि जी ज़रूरु ॿुधंदो। अदा हिन जॾहिं इहा किताब में पढ़ियो बादशाह सलामत सोचियो जेकर पाड़े में वली आहे पीर आहे सो राति वारो टाइम मां इन खे ॾियां, जेकर ॾींहं जो त बहरहाल अवाम खे मुंहुं ॾियां थो ऐं ॿियो कमु कयां थो। राति वारो टाइम जेको आहे सो अधु राति जो मां जेकर अलाह जी वञी इन इबादत कयां वञी पीर जे मतिलबु तॾे ते दर ते, सो बहरहाल मुंहिंजो कमु ईअं चढ़ंदो। सो ॿियो कमु आहे कोन, हाणे इहो त राति वारो टाइम थो रखां। अदा बादशाह सलामत राति वारो टाइम पंहिंजे हिसाब सां आधी राति थी। हिन पंहिंजे हिसाब सां चई त हाणे बादशाही लटा पाए वेंदुसि। सो बहरहाल केरु ॾिसी वठंदो त बादशाह सम्झी मूंखे हले छा वग़ैरह थी पए को मसइलो, सो आम माण्हू जा लटा पाए निकिरी थो पवां। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां राति जो आम माण्हू जा लटा पाए हीअं जे पाड़े में बुज़ुर्ग असांजे जीअं असांजे पाड़े में पीर आहिनि मुंबण साईं या नांगल साईं असांजी दरगाहूं आहिनि वॾियूं वॾियूं, सो उन्हनि ॾे पंहिंजे हिसाब सां हिन बादशाह जी मतिलबु त बादशाही में का दरबार हुजे मतिलबु त दरगाह हुजे। सो बादशाह सिधो सो राति टाइम में उन तरफ़ रवानो थी पियो। अदा हकिंदो होकाईंदो वञे, छो त जिथे पंहिंजे हिसाब सां पीर हूंदो आहे सो उते मुक़ाम बि लाज़मी हूंदो आहे। सो पंहिंजे हिसाब सां बादशाह ॾिठो त बणा मुक़ाम अंदरि मुक़ाम जे वटि ॾेढ पियो त ॾिठे त बणा मुक़ाम में अंदरि शुआ पियो थो भरे। इन टाइम में हवा बि थोरी थोरी थधी लॻे पई, माना की बाक़ाइदा थोरी आंधीअ जे मुक़ाबले में हवा हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां नज़ारो ॿियो हुजे ऐं उन जॻह ते पंहिंजे हिसाब सां उते लाइट भरे पई, शुआ भरे पियो मुक़ाम जे विच में। हिन सोचियो त बहरहाल को मसइलो आहे, हीअ जेकी राति जे टाइम में लाइट ऐं शुआ भरे थो इहो बग़ैर करामत जे काशे बि नथी थी सघे। सो राति जे टाइम में हिते कुझु न कुझु को त अहिड़ो माण्हू आहे जेको हिन सुनसान जॻह मुक़ाम में पंहिंजे हिसाब सां इबादत थो करे। शायदि को त अहिड़ो माण्हू आहे, शायदि मतां मुंहिंजो दरवाज़ो या मुंहिंजो दॻु इन वटि हुजे सो मतां मिली वञे मूंखे को न को रस्तो। अदा बादशाह सलामत उन तरफ़ रवानो थी पियो। हकिंदो होकांदो
उन्हनि जे जंहिंमहिल थोरो वेझो थियो नज़दीक त हू शुआ में हुजनि ऐं बादशाह सम्झी त ऊंधाई हुजे राति तो शुआ वारे माण्हूअ खे परे खां नज़र ईंदो त शुआ जे माण्हू शुआ में अंदरि कहिड़ो आहे, बाक़ी उहो शुआ वारो माण्हू ऊंधाई वारे खे कॾहिं नथो ॾिसी सघे। अदा बादशाह ॾिठो त भड़ा 4 फ़क़ीर वेठा आहिनि। फ़क़ीर अहिड़े हिसाब सां वेठा आहिनि, सभु ॼण खफ़न जो लिबास पातो पियो अथनि। ईअं लिबास अछो पातल अथनि, सफ़ा हीणा ऐं टीणा हवालनि में लॻा पिया आहिनि, हेठि कंध लॻा पिया अथनि, पंहिंजी मगरूरीअ में लॻा पिया आहिनि 4 ॼणा। हिन बादशाह सोचियो त शायदि इहे 4 जेका आहिनि सो मुंहिंजे मसइले जो हल हिननि मथां था लभी पवे, सो शायदि मां हिननि जे पेरनि ते किरी पवां ऐं हिननि खां दुआ पिना मन हिननि जी दुआ मूं ते असरु करे ऐं मुंहिंजो कमु तयारु मतिलबु जेकी उमेदु आहे दिलि जी उहा पूरी थी वञे मुराद। अदा बादशाह सलामत सोचे हिकिड़ो क़दम वधायो त एतिरे में हिन जी दिलि चवणु लॻी त बहरहाल जेका हीअ सुनसान जॻह में वेठा आहिनि सो शायदि इहे ॼाण त टाकू हुजनि या चोर हुजनि या फ़रेबी हुजनि या लूट मार वारा हुजनि या कहिड़े हिसाब सां हिते जेका सुनसान जॻह मुक़ाम में रहिया पिया आहिनि, सो हिननि जी को बि अतो पतो न आहे। इन मां तूं ॼाण सुञाण खां बग़ैर तूं कंहिं क़दम वधाए। हिन जी दिलि में पाणे ख़्यालु पियो, हिन सोचियो यार इहा ॻाल्हि वाक़ई बि सही आहे। 2-3 मिंट हिननि जी गुफ़्तगू ॿुधां त हीअ केरु आहिनि, छा मसइलो आहे, कहिड़े ख़्याल सां हिते वेठा आहिनि। सो बाद में बहरहाल जेकॾहिं कंहिं कमु आहिनि के बुज़ुर्ग सो मां हिननि जे पेरनि क़दमनि में किरी पंहिंजे हिसाब सां रस्ते जो दरवाज़ो ॻोल्हियां थो हिननि जे ज़रिए। अदा बादशाह सलामत अहिड़े हिसाब सां आयो हुजे त हुननि पंहिंजी मगरूरी में बादशाह जो न खड़को ॿुधो न कुझु बि न। बादशाह उन्हनि जो साइड ॾेई कंहिं उते आॾो वणु हुजे या कुझु हुजे उन जी टेक ॾेई पासो ॾेई ऐं बादशाह हिननि जी गुफ़्तगू ॿुधण लाइ वेही रहियो। अदा 2-3 मिंट ईअं बादशाह वेठो हुजे, 5 मिंट मस गुज़रिया त हिकिड़े शिक ॾिनी, शिक ॾेई ऐं शुख़ुर अहमदुल्ला पढ़ी ऐं सभई पंहिंजे हिसाब सां सुजाग थी पिया। अदा हुननि खे पंहिंजे हिसाब सां हुका हथ में हुजनि, उन्हनि पंहिंजे हिसाब सां हुको पीअणु चालू कयो। अदा हुको पीअणु चालू कयो, हुके मां 2-3 सूट आणे हिननि सोचियो त बणा हाणे आल जी सुम्हूं। हिकिड़े हमरा चयो यार असां वण जी काठी आहियूं, सो हले काथों अची पाण में हिते गॾु थिया मुक़ाम में, मतिलबु त हिकु हादिसो आहे। पंहिंजे हिसाब सां को बि ॼाणे सुञाणे कंहिंखे बि नथो, सो हाणे मिलियाऊं का बि कंहिंजी हाल में को वाक़ुफ़ ई न आहे। माना की मुंहिंजे हाल जी तव्हांखे ख़बर न आहे त मां कहाणी पियो थो खणां त मुंहिंजे अंदरां में छा आहे ऐं छा हले चले थो। सो अहिड़े हिसाब सां चई तव्हां असां चइनि मां कंहिंखे बि कंहिंजी मालूमात न आहे त छा किथे गुज़रियो आहे ऐं छा थियो आहे। जेकर राति जो टाइम बि घणो आहे, पहिरियों पहर पियो थो हले, बक़ायो जेको पहर आहे उन में निंड कंदासीं, बाक़ी असां 4 ॼणा आहियूं, हर को पंहिंजे हिसाब सां कहाणी ॿुधाए त हुनजी ज़िंदगीअ में छा थियो। पर शर्त हिकु इहो ई आहे, सो कूड़ केर बि न ॻाल्हाए, जेकी बि ॻाल्हि हुजे असां सची ॿुधाए। अदा बादशाह हिननि जी गुफ़्तगू ॿुधे पियो। अदा हिकु हमरा चयो सही आहे, तुम्हारी ॻाल्हि सही, असांखे मंज़ूरु आहे। अदा हिकु हमरा उतां उथियो, उहो चवणु लॻो यार मां तव्हांखे कहाणी ॿुधायां थो। सो हुन कुझु इन तरीक़े सां बयानु कयो, चईं त मां हिकु मिस्र जे शहर जो रहण वारो आहियां, सो हिकु सौदागर जो पुटु आहियां। मुंहिंजो पीउ दुनिया जो पहिरें नंबर ते सौदागर ऐं अमीर हुयो। हुन वटि हर हिकु तरक़ीअ जो इलाजु हुयो, माना की जेको बि सौदो वापारु कंदो हुयो तंहिं वक़्त में हुया उन जो सभु उन वटि शइ मिलंदी हुई जेको माण्हू सौदो वापारु करे वठी वेंदो हुयो। पहिरें नंबर ते असांजो मतिलबु त बाबो अमीर हुयो ऐं उते पहिरें नंबर ते हुयो, मतिलबु त टॉप ते हुयो सौदागर, छो त ॿिया सौदागर कुझु हेठीं लेवल ते हुया, हे मथीं पहिरें नंबर ते लेवल ते हुयो। पोइ हुनखे 2 औलाद हुई, हिकु त जेको मां तव्हांजे आॾो वेठो आहियां फ़क़ीर लिबास में, मां पुटु हुयोमांसि। ॿी मुंहिंजी भेण हुई, सो उहा बाबे साईं परणाए छॾी, उहा मूंखां वॾी हुई, कंहिं ॿिए सौदागर वटि ॿिए बादशाह में परणियल हुई। ऐं मां हल्को हुजां, बाबा साईं मूंखे दुनिया जो हर हिकु पंहिंजे हिसाब सां पढ़ायो लिखायो ऐं पंहिंजे हिसाब सां दुनिया जी कंहिं शइ जी कमी न हुई, छो त बाबे वटि दुनिया बेअंत हुई। पंहिंजे हिसाब सां उहो सौदागर जो, मां अमीर सौदागर जो पुटु हुयुसि, सो पंहिंजे हिसाब सां बाबो मूंखे दुनिया खां कंहिं ॾहें में महरूम न कयो। जेकी दुनिया हूंदी हुअसि हुन वटि उहा शइ मूंखां हिसाब न कंदो। मां इंशन अवाबनि में पंहिंजे हिसाब सां घुमंदो हुअमि पियो। हिकु बाबो हिकु मां हूंदो हुअसि। असांजी भेण जेकी हुई उहा बि शादी कराए बाबे छॾी हुजे, सो पंहिंजे हिसाब सां वक़्तु पियो हलंदो हुयो। कुदरत मुंहिंजे अलाह जी कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु मां चङड़ो थियण वारो हुयुसि। एतिरे में मुंहिंजो बाबा साईंअ खे सॾु कुदरती थियो, उहो मरी वियो। जॾहिं बाबा साईं गुज़ारे वियो, सो मां एतिरो रुनुमि जो मुंहिंजो को ठिकाणो न हुजे। मूंखे 3-4 ॾींहं
पंहिंजे हिसाब सां को सुकून करार न हुजे। 15 ॾींहं आख़िर थी विया पर मूंखे काशे वणे न पई। मां त छोड़ो ॿार थी वियुमि। दुनिया में ख़बर ई न हुई त छा हले थो छा चले थो। अहिड़ो मिटु अज़ीज़ बि कोन हुयो जेको मुंहिंजे सिर ते मथां हथु रखे। सो बहरहाल परेशान हालत में रहंदो हुयुमि। पोइ उतां जा माण्हू जेका हुया बाबा खे नौकर चाकर त जाम हुया। उतां जे माण्हुनि मूंखे सम्झायो, पुट तूं हाणे मायूस न थी, तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो पर ईअं त हले केतिरनि जा पीअर वञनि था, हिते कंहिंखे बि न आहे रहणो, हले केतिरा विया आहिनि गुज़ारे, ईअं जे कमु हले हा त शायदि दुनिया इहा हली न सघे हा। सो ईअं न आहे थींदो जो रुॻो तुंहिंजो पीउ थोरे गुज़ारे वियो आहे। सो हर कंहिंजा पीअर गुज़ारनि था, उहे त माण्हू हौसले में अचनि था, पंहिंजा तरक़ी कनि था। ऐं हिन पिणे जो माल मिल्क तूं त जाम आहे, तोखे कंहिं शइ जी कमी जॾहिं न ॾेई वियो आहे, तूं परेशान छो आहीं। सो मूंखे माण्हू दिलदारी ॾियणु लॻा। अदा को पंहिंजे हिसाब सां अची मुंहिंजे सिर ते हथु रखे पियो। के लोफर के चोर वग़ैरह जेका बि हुन दौर में हुया सो मुंहिंजे सिर ते हथोड़ो रखनि पिया। ऐं मां हुननि जी ॻाल्हि मञी। ऐं बाबे जी दुनिया जा जेका हुया नौकर तंहिं वक़्त में, उन्हनि खे खज़ाना वग़ैरह चाबियूं हुयूं, ईमानदार हुया उहे, उन्हनि अची मूंखे पंहिंजे हिसाब सां बाबे जी सॼी दुनिया ॾेखारी। जॾहिं बाबा जी मां दुनिया ॾिठी त बाक़ाइदे दुनिया मुंहिंजे खाइण ऐं खुटण खां घणी हुजे। मां चयुमि जेकॾहिं मां सॼी ज़िंदगी वेठो खावां त ते बि इहा दुनिया न खुटंदी। सो मां पंहिंजे हिसाब सां एतिरो त मगरूरे में अची वियुमि। मूंखे अहिड़ा दोस्त मिलिया दुनिया जी लालच में जेका ख़ासि लुटण फुरण मां ऐं कंहिं मतिलबु त नशे पते मां ॼाणींदा हुया। उन्हनि मूंखे चयो त तुंहिंजी दुनिया जाम आहे, तूं ऐं शइ अबाब कर, रंडियूं वग़ैरह नचाए हेॾां होॾां, तोखे कंहिं शइ जो टेंशन न आहे, तूं खामखा परेशान छो आहे। सो मां हुननि जी जेकी ॻाल्हि कंदा हुया सो मां हुननि जे हिसाब सां हलंदो हुउमि। डेलीअ जे हिसाब सां रंडियूं वग़ैरह जेको कुझु हूंदो हो, नाच नशो वग़ैरह जुआ जेकी हूंदी हुई, सो मूंखे का ख़बर न हूंदी त छा आहे छा न आहे। मां हुननि जी आर्डर जीअं चवंदा हुआ तीअं थींदो, रुॻो कंध लोॾण जी ऐं ज़बान चोड़ण जी देरि हूंदी हुई। जेतिरी तव्हां दुनिया चवां ओतिरी मुंहिंजे अॻियां पेश थी वेंदी। काई ख़बर न आहे त मां केतिरी खपायां पियो ऐं केतिरी ॾियां पियो ऐं केतिरी मौत रही आहे ऐं केतिरी खाई वियो आहियां। इहा बि कंहिं शइ जी मूंखे ख़बर न हूंदी। मां पंहिंजी मगरूरी में हूंदो हुउमि। जेकॾहिं जिते किरोड़ जो हूंदो हो उते मां 2 किरोड़नि जो बि हिसाबु करे छॾींदो हुउमि। छो त मूं वटि पैसे जी कमी न हुई, छो त मां दादलो हुयुमि ऐं पीउ मां मतिलबु त मूंखे हुया ई कोन। सो मां अकेलो जो सिर हुयुसि, सो मूंखे को टेंशन ई कोन हुयो। सो इन हिसाब सां दोस्तनि मूंखे लाओ तमो लाहे छॾियो। मां अची इन कम ते हेरियो, मां सॼी बाबा साईं जी दुनिया वग़ैरह माण्हू ढोया, को हेॾो खई वञे को हेॾो खई वञे। मां पंहिंजी मगरूरी ऐं नशे पते में वता पियो नशो करे बीहां त वरी माण्हू पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो माल रोड़ियूं वञनि, उगियूं वञनि, आस्ते आस्ते सॼो मतिलबु त मूंखे तबाह कयूं। को हेॾे वियो हलियो को होॾे वियो हलियो। जंहिंखे बि ॾिसां पियो त उहो मूंखे खीकारे ई न पियो, ॼाण सुञाणींदो ई मूंखे कोन्हे को। पोइ मां पंहिंजे हिसाब सां पोइ त मुंहिंजूं अखियूं खोलियूं त बहरहाल मां हीउ छा कयो। हेॾी मिल्कियत मां पंहिंजे हथनि सां पाण विञाए छॾी। अॼु मां पंहिंजे हिसाब सां रोअण ऐं पिटणु लॻुमि। हिकु जॻह सोचियुमि त मां पंहिंजी भेण जे घर वञा, पर मूंखे ख़बर हुई त मां हिन दुनिया ऐं नशनि में मूंखे तक़रीबन 6 महीना थी विया वञनि मां पंहिंजी दौलत जी नशे में हुजां ऐं इन विच में पंहिंजी भेण जी त मां सार संभाले ई कोन लधी त उन ते छा गुज़रियो ऐं किथे उहा रहे थी ऐं छा मसइलो आहे। उन ॾे कहिड़ो कंधु खणी वञा बाबा साईं खां पोइ त मां पंहिंजी भेण जो बि ख़्यालु कोन लधो हुजे। दिलि में ख़्यालु वेठो पर वरी मां पंहिंजे हिसाब सां जेको बि दोस्त तंहिं वक़्त में मूंखे भाकुर पाए मिलंदो हुयो उहो त वरी मूंॾे लोणो न पियो हले। जेका नौकर बानियूं मुंहिंजी ख़िदमत कंदा हुया उहे त पंहिंजे हिसाब सां ॿियनि वटि ख़िदमतूं कनि पिया, मां उहो ई वतां पियो पनाह में ॾींदो। मूंखे अफ़सोस अचे ई कोन पियो। उते माण्हू मूंखे ताना मेणा ॾियणु चालू थी विया। सो मूंखे ॾाढी शर्मिंदी महसूसु थी। आतारे मां पंहिंजी सोचियो त भेण जे छो न बादशाह ॾे वञा हलियो, मन उते वञी रहां। अदा मूं दिलि जो सोचे इहो इरादो करे सिधो सो भेण जे तरफ़ निकिरी पियुमि। उते जी बादशाह में पुगुसि। जॾहिं मूंखे भेण पंहिंजे साम्हूं ॾिठो त एॾी ख़ुशि थी जो उनजी ठिकाणो ख़ुशी जो न हुजे। अची मूंखे पंहिंजे सीने सां लॻाए भाकुर पाए हेॾां होॾां अची मुंहिंजा हथ पेर पंहिंजे हिसाब सां दोहराए इज़त एतिराम सां मूंखे विहारे ऐं मूंखे नंगर ताम वग़ैरह जेको कुझु हुन वटि हाल हुयो सो त उहो सौदागर वटि रहे पियो, हुन वटि बि माल मिल्कियत गंज हुयो। मुंहिंजी भेण बि ख़ुशहाल हुई ऐं मूंखां भेण को बि इन बारे में को सुवाल जवाबु मूंखां कोन पिए करे त अदा कीअं ऐं छा थियो। सो कुझु बि न पए पुछा करे, सिर्फ़ु मुंहिंजे हालत ॾिसी हूअ मुंहिंजे ॾुख में ऐं मुंहिंजे मतिलबु त ॾुख जी भाईवार थी पई।
चवणु लॻी अदा तूं पंहिंजो हाल छा बणाए छॾियो आहे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुई त पहिरियां ई तूं मोॾे अची हा। सो मां तुंहिंजे लाइ भेण हुयसि न जहिड़ी तुंहिंजे पीउ माउ खां पोइ तुंहिंजी ॿियो नंबर त मां तुंहिंजी भेण हुयमि न। तुंहिंजो अबो बि मां आहियां, तुंहिंजी माउ बि मां आहियां, तूं मोॾे छो न आई अदा? तूं पंहिंजा हाल अहिड़ा छो बणाए छॾिया? अदा जॾहिं भेण जे वाता मूं इहे लफ़्ज़ ॿुधा त मुंहिंजी अखियुनि मां पाणीअ जा नार वहण लॻा त जेकर अहिड़ी भेण मूं लखनि किरड़नि जी सो हिन जी मूं सार संभालण लधी दुनिया ऐं नशनि में मां पतन में पंहिंजो हाल कीअं करे छॾियो। अदा भेण मूंखे पंहिंजे हिसाब सां ताम अलॻि अलॻि हेॾां होॾां कमिरो पंहिंजो मूंखे अलॻि ॾिने सुम्हण लाइ, खाइण उथण वेहण लाइ। सो मुंहिंजी मालिकी कंहिं मां 2 ॾींहंनि में पंहिंजे हिसाब सां कुझु न कुझु सुर में अची वियुमि। जंहिं महिल महीनो ॾेढ गुज़रियो मूंखे भेण पंहिंजे चवणु लॻी अदा मुंहिंजी हिकु ॻाल्हि चवां पर दिलि में कॾहिं बि न कजांइ। सो मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे तोॾे, ॿाहूं ॿधी बि चवंदीमांइ, अर्ज़ु कंदीमांइ। छो त तुंहिंजी माउ बि मां आहियां, तुंहिंजो पीउ बि मां आहियां। मुंहिंजो तोखे फ़र्ज़ु आहे चवणु। पोइ शायदि तुंहिंजी जे दिलि कढे त सही आहे, जे नथी कढे त तुंहिंजी मर्ज़ी। एतिरे में भेण खे चवणु लॻुमि त को बि तूं खुलिको न कर, जेकी शइ बि अथई दिलि में जेका ॻाल्हि आहे सो मूंखे बाबरकत ॿुधाए त मां छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे। एतिरे में मूंखे भेण चवणु लॻी अदा मूंखे माण्हू ताना कंहिं ॾींहंनि खां वठी ॾियनि था पिया त तुंहिंजो भाउ पीउ जी हेॾी मिल्कियत दुनिया उॾाए अची तूं अची घर अचे, पंहिंजी मतिलबु त भेण जे घर अची खाइणु चालू कयो आहे। सो पंहिंजे हिसाब सां उनजो खाधो पीतो खाए, इहो मतिलबु त तुंहिंजे ख़ानदान जे थपो आहे। सो पंहिंजे हिसाब सां बाबा साईं खे हेॾे होॾे असांजे ख़ानदान खे माण्हू घटि वधि था ॻाल्हाइनि। उहो माण्हू वेंदो आहे जंहिंखे हथ पेर न हुजनि, जेको लाचार ऐं मजबूर हुजे। अदा तोखे हथ पेर सभु कुझु हुजनि, तूं सौदागर जो पुटु थी, तूं मुंझी पियो आहे ऐं तूं पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे पंहिंजे घर में वेठो आहे। मुंहिंजो भले तूं खा, मुंहिंजी अखियुनि जो नूर आहे तूं, जेकी दिलि कढे तूं खा पी, मूंखे को इतराज़ कोन्हे। पर असांजे ख़ानदान खे माण्हू घटि वधि था ॻाल्हाइनि। सो बहरहाल ईअं न थियणु खपे। एतिरे में भेण जी मां ॻाल्हि ॿुधी मूंखे बि कावड़ ऐं जज़्बो अची वियो। अधीअ खे चवणु लॻुमि तूं जीअं चवंदीअ मां तीअं करण लाइ तयारु आहियां, कहिड़ो बि कमु ॾिस मां कमु करण लाइ तयारु आहियां। एतिरे में मुंहिंजी भेण ॾाढी ख़ुशि थी पंहिंजे हिसाब सां हिकु मूंखे लिबास सौदागर जो लिबास पाराए ऐं हिकु पंहिंजे हिसाब सां मूंखे के जेतिरा पैसा हुन वटि हुया डेंगरा वग़ैरह जेको थिए हा सो तंहिं वक़्त में मूंखे चई हीअ वठि ऐं पंहिंजे हिसाब सां कुझु सौदागरनि जो ॿेड़ो वञे थो, उन ॿेड़े सां तूं गॾिजी पोइ जेको सामान वग़ैरह वठी ऐं विकिणणु चालू कर ऐं पंहिंजो रोज़ी ऐं धंधो कर चालू। ऐं जीअं बाबे जी मतिलबु त माल मिल्कियत तूं विञाई आहे उन खां ॿीण तूं हथु कर, छो त मता दुनिया खे चई ॾेखार त मां बि पंहिंजे हिसाब सां पीउ ते वियो आहियां, सौदागर जो पुटु आहियां, त सौदागर थी ॾेखारींदुमि। अदा हिन जज़्बो करे भेण खां पैसा वठी ऐं उन सौदागर जो हिकु ईमानदार अमरा हुयो ऐं उनजो वॾो मुख बि हुयो, सरदार बि हुयो। ऐं हिन कुझु 5 रुपया पैसा वग़ैरह अमानत जेकी बि हुई हिन खे चवणु लॻो हीअ अमानत मुंहिंजी तूं वटि हुजे, सो सुभाणे कुझु बि थी सघे थो तूं वटि हुजे, सुभाणे मूंखे ॾिजांइ, जिथे बि सौदो वापारु थियो मां पंहिंजे हिसाब सां सौदो वापारु कंदुमि, सो हीअ अमानत तुंहिंखे मां ॾियां थो। अदा सौदागर जे सरदार चयो चलो ठीकु आहे, हिन खे त ईमानदारी जे हिसाब सां हुन सामान वठी ऐं हिन खे ॿेड़े में कुझु ॿिया संगीती खणी ऐं सौदागर ॿेड़नि जे ज़रिए के सौदा वापार थींदा हुया, सो ई रवाना थी पिया। अदा हकील ने हो करने अची कीअं कंधे लॻा। अदा सौदागर पंहिंजे हिसाब सां चयो बाबा हीअ बादशाहियूं न, सो हर को पंहिंजे हिसाब सां वञे ऐं पंहिंजे हिसाब सां जिथे जीअं चवंदव सोने कमु थींदो। अदा सौदागर पंहिंजे हिसाब सां हुते ॿेड़े ते रहियो ऐं असां रवाना थी पियासीं। सो मुंहिंजी अमानत जेकी हुई अञा सौदागर वटि रही। अदा सौदागर जे पंहिंजे हिसाब सां ॿिए पासे ते रवानो थी पियो, ॿिए बादशाह ॾे, ऐं मां वरी तरफ़ 3 बादशाह ॾे करे छॾियो। अदा हू मूंखां अलॻि थी विया, मां अलॻि थी वियुसि। सिधो सो अची मां सिज लहण जो टेम अची बादशाही में पुॻुसि, पर सिज लहण जो टेम हुयो, सिज लही वियो, ऊंदहि थी वई। सो बादशाही जो जेको ॿाहिरां हुयो किलो उनजो दरवाज़ो बंदि थी वियो। अदा बादशाही जो दरवाज़ो जो बंदि थी वियो। उतां जा जेका नौकर वग़ैरह जेका वेठा हुया पहिरेदार, उन्हनि मूंखे चयो त बादशाही जो टाइम दरवाज़े जो बंदि थी वियो, हाणे सुबुह वरी दरवाज़ो खुलंदो, इन विच में न खुलंदो। एतिरे में मां चवणु लॻो आहे मूंखे बुख सुख वग़ैरह ॾाढी लॻी आहे, सो मूंखे अंदरि इजाज़त ॾियो त मां किथे वठी खाईंदुमि। हिननि जो बाबा कुझु बि थी पवे, सो टाइम ख़तमु आहे, हिनमहिल भले तूं हिते ॿाहिरि मरी वञे, कुझु बि थिए, जा फोरू फुरे वञनि, इन जी ज़िमेवारी का बि न आहे, सो तोखे कीअं चयो सजरते खां पोइ अचु। अदा नौकरनि मूंखे पंहिंजे हिसाब सां झले छॾियो ऐं मां उन दरवाज़े जे ॿाहिरां पंहिंजो सामान रखी ऐं उते वेही रहियुमि। उते जो वेही रहियुमि पंहिंजे हिसाब सां, बुख बि ॾाढी हुजे, निंड बि मूंखे काश न पई अचे। मां पियो चवां हाणे छा थियां, जेका मूंखे 8 आना पैसा बकाया हुया, सोचियुमि हाणे शहर त कोन वञी सघंदुमि जो काशे वठी खावां,
निंड अचे कोन पई। पंहिंजे हिसाब सां उते फेरियूं वेठे ॼां पियो। ॾिठुमि त हिकु किलो जेको हुयो दरवाज़े जे मथां हिकु औरत मथां हेठि आहिस्ते आहिस्ते लही हेठि किरी अचे, पर उहा सॼी रत में लाल हुजे, पर औरत एॾी सुहिणी हुजे जो मुंहिंजी कहिड़ी ज़िंदगी में औरत मूं न ॾिठी। एतिरी सुहिणी हुजे जो ख़ुदा हुनखे 1000 चकर ठाहियो आहे। एॾी सुहिणी हुजे जो छा ॻाल्हि कंहिं ऊंधे हुजे पर ते बि रोशनी महसूस पई थिए। अञी औरत जे मां मथां वियुमि, औरत जा ज़ख़्म ॾिठमि ऐं हुनजो हालत ॾिठमि। एतिरे में औरत खे चवणु लॻंदो त केरु आहे, छा मसइलो आहे। एतिरे में औरत जे गॾु हुनखे संदूक बि हुई। उहा संदूक बि मथां हेठि अचे किरी। औरत एतिरे में मूंखे चवणु लॻी, लफ़्ज़ हुननि खां निकिरनि कोन पिया। चवणु लॻी त मां तोखे छा पंहिंजो तारीफ़ करायां, छा ॿुधायां। मां घड़ीअ जी महिमान आहियां, सो मां हिन महिल न त कलाक ॿिनि खां पोइ ज़रूरु मरी वेंदसि। सो हीउ जेको ताबूत किरियो आहे, मतिलबु त बेती किरी आहे काठ जी, इन काठ जी पेती में मूंखे बंदि करे तूं हिन ई किले जे ॿाहिरां मूंखे दफ़न करे छॾिजांइ। जे मुंहिंजो साह हयाती मतिलबु त बकाई थी, सो बार अलाह जे हथ में जेकी ॻाल्हि आहे सो उहा मंज़ूरु थींदी। जे मरी वञा त मूंखे ईअं कजांइ, जे बची वियुमि त तोते का मयार न आहे। अदा जॾहिं औरत जी मूं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं रब खे मूं अलाह खे मतिलबु त अर्ज़ु कयो त मुंहिंजा मालिक हेड़ी ख़ूबसूरत हसीन कहिड़ो ॾोह कंहिंजो कयो हूंदो जो हिन खे ज़ुल्म ज़ालिम अहिड़ो कमु कयो आहे। सो हिन जो रतु एतिरो वहे पियो जो बेअंत। मां अची हुनजी पंहिंजे हिसाब सां पटी वग़ैरह हणणु चालू कयुमि ऐं हुनखे पंहिंजे हिसाब सां पाणी वग़ैरह जेको हुयो हुनखे पीआरणु चालू कयुमि हेॾां होॾां। राति में हिन जा फट वग़ैरह उघणु लॻुमि हेॾां होॾां। हिन जी सॼी राति मूं मालिकी कई। उन औरत जी मालिकी कई, पर औरत त बेहोश थी वई। उन महिल ई मूंखे इहे लफ़्ज़ ॻाल्हाए मां औरत जी मालिकी करे ऐं पंहिंजे हिसाब सां जीअं दरवाज़ो सुबुह ते खुलियो तीअं मां इहा औरत खणी शहर बाज़ार में रवानो थियुमि। वञी का जॻहि ख़रीद करे ऐं उते पुछा करणु लॻुमि हिते को हकीम को वग़ैरह अहिड़ो आहे जेको पंहिंजे हिसाब सां फटनि जो माहिर हुजे। एतिरे में हिकिड़े हमरा अचो त हिकु हजम आहे, सो वार बि ठाहिण सां गॾु हकीम जो कमु बि पूरी तरीक़े सां ॼाणींदो आहे ऐं हुनजे हथ में एतिरी त शफ़ा आहे जे मोल जे मथां हाणे त मोल बि मतिलबु त जहिड़ो थी वेही रहंदो। एतिरे में मां उन हकीम जी जांचा में निकिरी पियुमि। हकीम न होकार सिधो सो उन हजम वटि पुॻुसि। उन साॻी हजम वटि उते हिकिड़ो हमरा ॿ जेका वेठा वञनि उहे मतिलबु त का डंडे कुंडे में अहिड़ी शइ पिया घोटनि, का मलम जे मखण लाइ मतिलबु फट जे मखण लाइ शइ अहिड़ी। अॼु मूं हुनखे सलाम ॾिनो ऐं हुननि खां तेर पितेर ॻाल्हि कयमि त मां हिकु मुसाफ़िर आहियां। सो मां पंहिंजे हिसाब सां बाशीअ ते मुंहिंजी ज़ाल आहे, सो ज़ाल मूंसां गॾु निकिरी पई। सो मोहबत ज़ाल सां घणी हुई। ज़ाल मूंखे चयो त मां बि तोसां गॾु हलंदसि। सो मां पंहिंजी ज़ाल खे वठी ॿाहिरि आयुसि। सो मूंखे माल मिल्क त जाम हुई। हिकु फोरू आया अचे फोरन चालू कया। मुंहिंजी ज़ाल खे मतिलबु त सोन वग़ैरह जाम पातल हुजे। उन्हनि फोरन अहिड़ो कमु कयो उन्हनि खां छिननि मुंहिंजी ज़ाल खां मतिलबु त हथापाती थी ऐं मुंहिंजी ज़ाल खे कुझु उन सोन जी वग़ैरह में कुझु नुक़सानु सवायो पुॼी वियो। सो वग़ैरह तलवारूं वग़ैरह जेको कुझु सामान हुननि खे हुयो हुननि हाणे मुंहिंजी ज़ाल खे किराए विधो ऐं मूंखे 2-3 धक लॻा आहिनि, पर मूंखे धक सुका हुया। मुंहिंजी ज़ाल खां रतु वहे थो। सो मां उहा सुबुह साजरे जीअं दरवाज़ो खुलियो आहे मां अॼु हिन शहर में जॻहि ख़रीद करे ऐं पंहिंजी ज़ाल उन शहर में मतिलबु त ख़रीदारीअ में मतिलबु त जॻहि में मतिलबु त फिटी करे आयो आहियां। सो मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वॾो नालो ॿुधो, सो तोखे वठणु आयो। हकीम खे चवणु लॻो तूं मूंसां हल। अदा हकीम एतिरे में चवणु लॻो त को मसइलो न आहे, मां हलण लाइ तयारु आहियां। ऐं हुन ॿाहूं ॿधी अदब सां चयो त वहिरो कर, महिरबानी करे हिनमहिल हल। सुभाणे कुझु बि थी पियो त मां त रुली वेंदुसि। सो मुंहिंजी ज़ाल आहे, मूंखां सवाइ त मुंहिंजो को धणी साई कोन्हे को, मुंहिंजो बि हुन खां सवाइ कुझु बि कोन्हे को। सो मां तुंहिंजी सॼी ज़िंदगी ग़ुलामी कंदुमि, पर हुनजो इलाजु कर। अदा हकीम वठी सिधो संची उन जे मथां आयुसि। हकीम खे अची ॾेखारियमि। हकीम पंहिंजे हिसाब सां फटनि खे हेॾे होॾे धोतो पंहिंजे हिसाब सां ऐं जेका सुबण जा हुया उन हकीम पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे सुबियो बि। अदा हकीम पंहिंजे हिसाब सां हिन इलाजु कयो ऐं हकीम मूंखे चयो त तुंहिंजो वॾो महिरबानी शुक्र अलहमदिल्ला जो तुंहिंजी ज़ाल जी ज़िंदगी बची वई आहे। ऐं हुन पंहिंजे हिसाब सां कुझु दवाऊं मूंखे ॾिनियूं त हीअ फटनि खे हणजांइ, हीअ मलमूं वग़ैरह हेॾां होॾां हिन जी मालिकी कजांइ। 15 ॾींहंनि जे अंदरि हीअ सफ़ा मुकमल जीअं हुई तीअं थी वेंदी। चई मूंखे ॿियो बि कमु या का शइ यादि कोन हुई पई अची। मां हुन में राति ॾींहुं हुनजी औरत जी ख़िदमत करणु चालू कई। औरत जी ख़िदमत ईअं कयमि जो बेअंत हुन खां पाणी मानी, पर जेकी बि मूंखां ख़िदमत पुॼे पई तंहिं वक़्त में मां जेकी बि सम्झ फट वग़ैरह हर हुननि जो समाज सूद जेको बि हुयो मां करणु चालू कयो। अदा उहा औरत आहिस्ते आहिस्ते सही थींदी वञे वेई पई। फट बि हुनजा सुकंदा वञनि पिया ऐं फट बि सही थींदा वञनि पिया। आहिस्तारे 15 ॾींहं हिन औरत खे मौत थी आहे। मां बि हुते पुॻुमि अचे ऐं इतकाफ़ सां मतिलबु त 7-8 ॾींहं मुंहिंजो जेको सौदागर खे मूं अमानत ॾिनी उहो बि हुन बाज़ार में आयो।
उन मूंखे जाचे पंहिंजी अमानत ॾिनी जेकी मुंहिंजी अमानत हुई पैसा वग़ैरह जेको बि हुयो सारे संभाले मूंखे ॾेई वियो। मूं जेका बि पैसा हुन मिलिया सभु मूं हुनजे मथां ख़र्च करे छॾिया। मतिलबु त जेकी बि कमाई मूंखे करणी हुजे, सौदो वापारु करणो हुजे, जेका बि मुंहिंजो हुया पैसा टका वग़ैरह डॉलर वग़ैरह जेका कुझु हुया मूं हुन ते ख़र्च करे छॾिया। हकीम वग़ैरह खे हेॾे होॾे मां पंहिंजे हिसाब सां जेकी बि माल मिल्कियत हुई मां हुन ते ख़र्च करणु चालू कई। पर जेके बि मतिलबु त ॿिए हंधि कमाइण बि मूं चालू कयो, कंहिं दोस्त वग़ैरह खां पटण बि उते चालू कयो। उते दोस्त वग़ैरह मुंहिंजा कोन हुया, पर जेका सौदागर आया उन्हनि खे मूं इलाज करे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सो उन्हनि बि मुंहिंजी मदद कई ऐं मां पंहिंजे हिसाब सां जॾहिं हुनखे ठीकु ठाक जीअं हुई तीअं ख़ूबसूरत एतिरी पोइ महसूसु थिए पई जो ॿिए अंत जेमहिल हुनजा ज़ख़्म भरिजी हलिया उहा उथी पंहिंजे हिसाब सां अची मुंहिंजे मतिलबु त बिस्तरे जे आम्हूं साम्हूं जॾहिं मुंहिंजी अखियुनि में ईअं अखियूं विधी मथे निहारे त मूंखे हले छा थियो। मुंहिंजो पंहिंजे हिसाब सां ईअं महसूसु कयां पियो त जीअं चवे हीअ चवे त मूंखे हिते कांजी काती खणी पंहिंजो निड़ी कप मां कपे छॾियां। मतिलबु त मां हुनजे अॻियां मतिलबु त एतिरो त महसूसु कयां पियो ॼण मां हुनजो ग़ुलाम ऐं नौकर थी बीह रहियुमि। जीअं हू ज़बान मां लफ़्ज़ न पई कढे मां अॻे सम्झी पियो वञा त हीअ शइ हीअ चाहे थी, मां उहा शइ हिन जी ख़िदमत में पेश पियो कयां। औरत मोॾे ॾिसी ऐं ईअं महसूसु थियो ॼण मुंहिंजो शुकुरु अदा कयईं त तूं मुंहिंजी जान बचाई आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी, ईअं मूंखे महसूसु थियो। पर औरत मूंखे लफ़्ज़ सां कॾहिं वात सां मूंखे न चयो त तुंहिंजो वॾी महिरबानी, ईअं कॾहिं बि हुन मूंखे न चयो। बाक़ी हुनजी महसूसु थिए पियो त ॼण मुंहिंजो शुकुरु अदा करे थी, मुंहिंजी मतिलबु त हिन कामयाबी में हाज़ुरु थी आहे। ऐं हिकु ॾींहुं औरत मूंखे पंहिंजे हिसाब सां घुराए ऐं मूंखे चयो त तोखे त पैसा जेका हुया तूं मूं ते ख़र्चु वॾो कयो आहे, सो केतिरा बि पैसा हुया का बि ख़बर न आहे, सो मां त हौसले में कोन हुयसि। पर हाणे हिकु कमु कयां थी, तोखे मां पंहिंजे हिसाब सां दुनियादारी ॾियां थी। अरे मां चयोमांसि उहा दुनियादारी जो को मसइलो न आहे, तूं बसि ठीकु थी रहो खैर सां। चवणु लॻी त मां ठीकु आहियां। सो बहरहाल हीअ मां तोखे पर्ची ॾियां थी, फलाणो हिन ॻोठ जे ॿाहिरां हिकु महिलात ते उतरे पासे ॾांहुं सोने ॿाहिरि महिलात जे वॾी चौंकी ते हले पई, हिकु पहिरेदार खे वञी पंहिंजे हिसाब सां पर्ची ॾे, उहो पर्ची अंदरि खणी वेंदो। मतिलबु त हिकु पहिरेदार वेंदो चवंदो त फलाणे नाले सां बादशाह अथई, सो उन खे वञी ॾे। अदा जी मां पर्ची खणी उतां सिधो सो उन साॻे किले ते पुगुसि। उन हमराह खे चयुमि त मूंखे बादशाह हिन सां मिलणो आहे। अदा बादशाह ॾे हमराह वियो, न्यापो खणी बादशाह हिकिड़ो आयो, पर बादशाह जो रंग मतिलबु त सांवरो हुजे, नौजवान हुजे पर सांवरो रंग हुजेसि। उहो अचे मूंखे ॾिनो, न मां हुन सां ॻाल्हायो न हुन मूंसां ॻाल्हायो, सिर्फ़ु मां हुन औरत जी पर्ची ॾिनीमांसि। अदा पर्ची ॾिनीमांसि, पर्ची ही खयूं हलियो वियो। हिन मूंखे 8 दुनिया जा उठ भरे ॾिना, 8 दुनिया जा उठ भरण ॾिना। मुंहिंजो हौसलो खता मतिलबु त थी वियो। हुन पंहिंजे हिसाब सां नौकरनि खे आर्डर ॾिनो त बाबा हीअ उठ वञो बाबकत जिथे हीअ चवे उते लाहे पंहिंजे हिसाब सां मोटी अचो। अदा नौकर आया पंहिंजे हिसाब सां जीअं चयो मां उन्हनि पंहिंजे हिसाब सां दुनिया लाहे उते रखी ॾिनी मूंखे। ऐं मां पंहिंजे हिसाब सां वेसोरे में मूं ते एतिरो दुनिया थी वई जो मुंहिंजे पीउ वटि बि एतिरी दुनिया न हुजे जो मां हुन वटि दुनिया एतिरी मतिलबु त मूं वटि गॾु थी वई। मां सोचियो त भला हीअ केरु औरत आहे ऐं इहो उठारो केरु हुयो ऐं छा मसलो मतिलबु त मसइलो आहे। ऐं हुन मूंखे पर्ची मतिलबु त ॾिसी मूंखे एतिरी दुनिया ॾेई छॾी। मां हिन कंप्यूस में हुयुमि त एतिरे में अञा पुगुमि ई कोन दरवाज़े खां अॻे हुन मूंखे चई छॾियो त मूंखे को बि सुवाल जवाबु पंहिंजे हिसाब सां जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु कई सो बहरहाल मां तोखे ॿुधाईंदसि ई कोन, ॼण तोखां पुछण बि मूंखां न खपई। मतिलबु जीअं चवां तीअं कंदो रहो, बाक़ी सुवाल जवाबु तूं मूंसां न कर कॾहिं बि। अदा हुन मूंखे झले छॾियो हुजे, मां हुनजो हुकुम जो बेफ़रमान कीअं थियां। मां हुनखे चयो तुंहिंजो हुकुम मुंहिंजी अखियुनि ते, मां तोखां को बि सुवाल जवाबु न कंदुसि। अदा कुझु ॾींहं गुज़रिया, हुन पंहिंजे हिसाब सां कुझु उन्हनि मां सिका वग़ैरह मूंखे चयो त हाणे माल मिल्कियत जेकी बि ज़रूरत में उहा शइ करणु। ऐं मूंखे हीअ जेका सामान कुझु मूंखे ॾसियईं ऐं दुकानदारो बि मूंखे ॾसियईं त फलाणे नाले सां दुकानदारो अथई, उन वटि वञु ऐं मुंहिंजा सैंडल ऐं कुझु मुंहिंजो जुबो वग़ैरह जेको बि पाइण जो ऐं हार वग़ैरह दूरियूं वग़ैरह उन वटां तूं खणी आ, सिर्फ़ु मुंहिंजे नालो खणिजांइ या मुंहिंजी पर्ची हीअ वठी वञु या पर्ची वञी ॾियनि। अदा सिधो सो वियो, उते अञा पुॻो ई कोन, उन दुकानदार अॻे हिन जो नालो वठी हिन खे सॾु कयो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हिन वेसूरे में अची वियो, यार हीअ मूंखे कीअं थो सुञाणे। अदा हिन जो चयईं त परे खां ई अॻे नौकरनि खे आर्डर ॾिनो बाबा हिन जो सामान कढो। अदा उहो सामान मुंहिंजो चई निकिरी वियो पंहिंजे हिसाब सां, पर हू जेको हुयो हमराह मूंखे सां हाल ई हवाले थियो ऐं मां हुन सां गुफ़्तगू करणु चालू कई। अदा हुन सां गुफ़्तगू जो चालू कई त हुन पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी गुफ़्तगू ऐं मुंहिंजी ॿोली जेकी हुई सो उतां वारे माण्हुनि खां थोरी अलॻि अंदाज़ में हुई। एतिरे में हू मूंखां पुछा करणु लॻो त भाऊ तूं किथां जो आहीं, केरु आहे।
जे वधीक मां पंहिंजे बारे में कुझु डिटेल कोन ॿुधाए सघियोमांसि। भई थोरो घणो चयोमांसि यार फलाणो सौदागर जो पुटु आहियां फलाणो आहियां। वधीक मां पंहिंजी ज़िंदगी जो हाल अहिवाल हुनखे न ॾेई सघियुमि त मूंसां गॾु केरु ऐं छा मसइलो आहे। अदा हुन मूंखे चवणु लॻो यार तुंहिंजो गुफ़्तगू ऐं तुंहिंजो आवाज़ु मूंखे पसंदि अची वियो आहे ऐं हिक ॿिए सां तुंहिंजो लिबास ऐं तुंहिंजे हिसाब सां तूं मूंखे पसंदि अची वियो आहे। जेकर मुंहिंजी दिलि चवे थी त अॼु मुंहिंजी तूं दावत खाई पोइ लाॻी थो वञु। एतिरे मां चवणु लॻोमांसि भाऊ तुम्हारी ॻाल्हि सही आहे, पर दावत जेतिरो मूंखे टाइम न आहे सो मां वेंदुसि घरु। एतिरे में यार हुन हमरा अहिड़ो हिसाब सां चयो यार संगत में जेॾो मोहबत ऐं तुम्हें लिबास ॾेखारिजे थो सो लॻे थो तूं वफ़ा में थोरो कमु आहे, मतिलबु त घटि आहे। चई त वफ़ादार थोरो तूं घटि आहे। जॾहिं मूंखे इहो इन मेणो ॾिनो ऐं तानो ॾिनो त मुंहिंजी दिलि न रही सघी। मां हुनखे चयो यार बसि हिकिड़ो थोरो 5 मिंट वेह, सो मां हीअ शइ मां अमानत पुॼाए अचां, सो बहरहाल पोइ जे मां तुंहिंजी दावत खाईंदुमि, सो इहो मां तोसां वाइदो थो कयां। अदा हुन देरी न कयो, हुन मुंहिंजे वाइदे ते एतबार कयो। चए तुम्हारे मोटण जी कजाए त सामान मूंखे कढी न मां सिधो सो पंहिंजे उन परीअ खे कॾहिं अकेलो न छॾियो, मुंहिंजे परी पियो न हुनखे सॾियां। सो मूंखे वणे एतिरी पई त मां हुनखे पंहिंजे हिसाब सां परी सॾींदो हुउमि। पोइ हुन परीअ खे मां कॾहिं बि अलॻि न छॾियो हुजां। अदा सिधो सो हुनखे पंहिंजे हिसाब सां जेको सामान हुन चयो हुनखे सामान बि ॾिनुमि ऐं हुन खां मूंखां पुछा की त छा थियो ऐं छा मसइलो हुयो ऐं कीअं मिलियो ऐं केतिरो मतिलबु त महांगो सस्तो वग़ैरह जेको कुझु हुयो हुन मूंखां पुछा कई ऐं मां हुन खां का बि ॻाल्हि न रखी। उहो हुन मूंखे दावत जो सलाहियो मां उहा बि हुनखे ॿुधाए छॾियो। एतिरे में उहा मूंखे परी चवणु लॻी त तूं हाणे वञु, इन हमरा जी दावत जो ॿार ॾुखियो आहे, छो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत भरियल इहा आहे, सो उनजो फ़र्ज़ु ऐं उनजो कौल थियल आहे कंहिंजी बि दावत तोखे मिले उनजी दावत तोखे खाइणु खपे। इहो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मतिलबु त हिकु सुनत आहे। सो तूं हुन सां वाइदो करे आयो आहीं हिन दावत जी, सो तोखे कहिड़ी बि हालत में इन जी दावत खाइणी पवंदी। तूं महिल जो मूंखे सामान ॾे, तूं महिल वञु। अदा जॾहिं मूंखे परे इजाज़त दिलि सां ॾिनी ऐं मां डुकी ॾाढी तकिड़ो तकिड़ो वञी उन साॻे हमरा वटि वेठुमि। हमरा उहो साॻो मुंहिंजे इंतज़ार में हिकिड़ो मतिलबु त रखियूं बोड़ो मतिलबु त जेका चवंदा आहिनि कुर्सी रखियूं, वेठो आहे मुंहिंजे इंतज़ार में। चवणु लॻो यार ॾाढी देरि के तूं इंतज़ार में खोड़ लॻो वेठो आहियां। सो हुन मुंहिंजी जीअं आयुमि तीअं मुंहिंजी बाहि में हथु विधी हुन पंहिंजे कमरे मंदरु वठी हलियो। अदा जे हुन कमिरो किरास करे ॾेखारियईं त उन हिकु बाग़ में पुॻासीं। उहो बाग़ VIP मतिलबु त हुजे ख़ूबसूरत अंदाज़ में हेॾां होॾां ऐं हुन पंहिंजे हिसाब सां मूंखे विहारे ऐं पंहिंजे हिकिड़ो उते बाग़ में हिकु वॾो कमिरो ठहियलु हुजे महलात, हुन महलात में वठी हलियो ऐं उते पंहिंजे हिसाब सां राग वग़ैरह जेको बि हुयो सो उते नचनि पियूं वेठियूं साज वग़ैरह ते। सो सॼो सिस्टम हले पियो वेठो, आलीशान महल हुजे ऐं बाक़ाइदे कमु हले पियो VIP हेॾां होॾां। हिन मुंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि ताम खणी आयो, सो मां ताम बि पंहिंजे हिसाब सां खाधा हेॾां होॾां, पर हुन जी दिलि हुनखे चवां पियो त मूंखे मोकल ॾे त मां वापसि वञा। एतिरे में हू चवणु लॻो तूं मसे मसे आयो आहे, सो 2-3 गिरह वञा मानीअ जा खाधासीं। सो मां पंहिंजी तूं मुंहिंजो दोस्त आहे सचो ऐं मां तोखे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी शइ ॾेखारणु चाहियां थो, छो त अॼु खां दोस्ती आहे पंहिंजी, सो मां तोखां लिकाइणु नथो चाहियां। चयो उहा वारी कहिड़ी ॻाल्हि आहे, पुछा कईमांसि। चवणु लॻो यार हिकिड़ी मां महबूबा आहे मुंहिंजी, मां हुनजो आशिक़ु महबूबा आहियूं असां, सो मां उनखे दावत ॾिनी आहे, उहा बि अचण वारी आहे। सो तोखे उनजी तारीफ़ मां हुन सां ॾाढी कई आहे, सो तूं अहिड़े हिसाब सां मुंहिंजो दोस्त आहीं, सो उनखे अचण खां सवाइ तोखे हथ न कढंदुमि। अदा मां चयो चलो ठीकु आहे, भला जे तुंहिंजी महबूबा अचे थी उहा मां बि ॾिसां। या मां ॾिठुमि त हमरा त ख़ूबसूरत हसीन हुयो नौजवान, सो मां चयुमि हिन जी ज़ाल जेकी हूंदी मतिलबु महबूबा हूंदी उहा बि हिन खां ॿी ख़ूबसूरत हूंदी, छो न भला मां बि उनखे ॾिसां त कहिड़ी ज़ाल त हिन जी महबूबा आहे। एतिरे में मां इंतज़ार पियो कयो त एतिरे में उहा हिकु औरत पुॻी, सो कारी तलेती मतिलबु त कारे रंग जी तेली हुजे, सफ़ाई मतिलबु कद जी ड्रिगड़ी हुजे ऐं सन्हड़ी हिकिड़ी पर कारे रंग जी हुजे, तेलड़ी हुजे, हिकिड़ी बदसूरत हुजे, मतिलबु त मूंखे न पई पसंदि अचे। आई सिधो सो अचे हिन सां पंहिंजे हिसाब सां भाकुर पाए अचे, हिन सां मिली ऐं हिनखे चयईं त हीअ मुंहिंजो दोस्त आहे, सो मुंहिंजे हाले हवाले कयईं। पर मां ॾिठी ऐं हमरा ॾिसां पियो त हमरा जे अधु बराबरि बि न हुई। हमरा हेॾो ख़ूबसूरत हुजे ऐं हूअ सम्झी ईअं सांवरी हुजे, सो मूंखे ई पसंदि न पई अचे। यार मूंखे इबरत वरिती, यार हेॾो ख़ूबसूरत हमरा, ॿियूं एतिरी ख़ूबसूरत घुमंदी पियूं, हली हली हिन सां हिन मोहबत कई। यार मां हिनखे कुझु बि हुनजी तरह मतिलबु त ख़िलाफ़ु न पियो ॻाल्हाए सघां, छो त हू मुंहिंजो दोस्त हुयो। अदा मूं हुन सां मिलियुमि, हाले हवाले थियुमि, वरी हुन सां गॾु वरी मां अलॻि अलॻि ताम खाधा, सो हेॾां हेॾां वरी मां हिन खां तकिड़ो तकिड़ो मोकिलायो। सो मां हुन खां मोकिलायो साईं, पर मूंखे कंहिं शइ जी ख़बर न हुजे त छा हले थो, छा दुनिया में चले थो। सो मां कंहिं बि मतिलबु हिकु जंगल मां निकिरी कंहिं शहर आयुमि, मूंखे न दोस्त जी न अज़ीज़ जी ख़बर हुजे।
सिधो सो जॾहिं मां उहा दावत खाई मोटी पंहिंजे मतिलबु त उन घर वटि आयुमि जिथे मुंहिंजी परी रहे पई। जॾहिं मां परीअ मूंखे दरवाज़े खां ॾिठो त परी जॾहिं मां किरास थी आयुमि, परीअ मूंखां हाल अहिवाल वरिता त तूं हुन अमरा जी दावत खाई आई? मां चयुमि हा वाक़ई बि दावत खाई हुयमि, ॾाढो मज़ो हुयो, जेकर तूं हली आहीं ॾाढो ख़ुशि थियां। एतिरे में चवणु लॻी त चरिया तूं हुनखे सलाहियूं आहीं त हुन तुंहिंजी दावत खाधी जा मुफ़्त में तूं फ्रीअ में दावत खाई आई हुनखे खाराईंदे न? जॾहिं तूं हुन सां दोस्ती रखी आहे हुनजी दावत खाई आई बाक़ी हुनखे न खाराईंदे तूं? इहो तुंहिंजो हिकु हराम थी वियो, तूं हिलाल करे त खा न। एतिरे में परीअ मूंखे सम्झायो त हुनखे तूं दावत ॾेई आहे। यार एतिरे में मूंखे बि ॻाल्हि यार सच में वेठी, यार हुन मूंखे दावत कई आहे त मां बि छो न कयांसि। अदा 2-3 मिंट मां पंहिंजे परीअ खे चयो त भला ठीकु आहे मां वञा थक पटियां। अदा 2-3 मिंट रही मां वरी साॻो हुन हमरा जे तरफ़ वियुमि ऐं हुन हमरा खे साॻे हिसाब सां वञी अदब सां एतिराम सां ऐं चयोमांसि अदा मुंहिंजी दावत खाइणु हल। हू हमरा चवणु लॻो यार मां फारूक़ आहियां, हिनमहिल चवीं त मां हिनमहिल हलां। मां चयो यार हिनमहिल न सुभाणे अचिजांइ। यार हिन हमरा चयो न यार मूंखे टाइम नॉर्मल हूंदो आहे, सो अॼु मूंखे मतिलबु त मुंहिंजी महबूबा मूंसां गॾु आहे ऐं मां हिनखे पंहिंजे हिसाब सां वेहारियो आहे कमरे में, सो हिन खां मोकल बि मूं वठी थो अचां, सो तोसां गॾु हलण लाइ तयारु आहियां। अदा हिन चयो त हाणे कीअं मसइलो थिए, हिनमहिल त मां का तयारी बि कोन करे आहियां, हिनखे कीअं वठां। अदा हुन हमरा मूंखे चयो त बसि मां हिनमहिल हलां, तुंहिंजी दावत खाई मोटी थो अचां। अदा हमरा मूंसां वरी गॾिजी पियो दावत मुंहिंजी खाइणु। यार मां त दावत जो पोइ ताईं तयारी कोन हुजे, मां परेशान हालत मुंहिंजा यार ही त मूंसां दोस्त त हले थो पर मूं पंहिंजे हिसाब सां का बि तयारी न अहिड़ी कई आहे। ही मतिलबु त सही ख़ुशि खिलंदो हले पियो पर मां मायूस थी वियुमि त बहरहाल मां पोइ ते तयारी न करे आहियां त हिनखे कीअं थो पाण सां गॾु वठी हलां। अदा एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां अञा दरवाज़े खां थोरो 6 महल खां पोइ ते हुजनि हिकिड़ा बीनियूं ऐं बेसन ऐं दूल दमामन अची पुॻा मुंहिंजे हिसाब सां ऐं गुल ॿूटा छटणु चालू कयनि असां ॿिन्हिनि ते। हू यार मोॾे ॾिसी ॾाढो चवणु लॻो यार वाह जो एतिराम अदब एतिराम सां मूंखे वठी थो हले पंहिंजे दावत ते। चई मां परेशान थी वियुमि यार हिननि खे कीअं ॿुधायो ऐं हिननि खे कीअं दावत ॾिनी। अदा अञा घर खां कमरे खां अंदरि किरासी न थियुमि त हिकिड़ो VIP महल आहे त ईअं सिंगारी पई आहे जो बेअंत। हिन जो वेसुरो मूंखे कोन पियो वञे यार, मां हेतिरे टाइम में वियुमि हिन हमरा खे दावत ॾियण जी तयारी कयमि, हीअ हेतिरी महिल आहे त सिंगार जी कीअं वई। चई यार मां विब्रत में जो मुंहिंजे वात में आङुर हुजे, हू यार ॾिसी मुंहिंजो सॼो महल आहे त मुंहिंजा गुल बुल वञी सूंहं त हू ॾाढो ख़ुशि थियो यार तूं सचो दोस्त आहे, सो मुंहिंजे करे तूं हेतिरी महिनत कई आहे। ऐं हिन शइ जी मूंखे का बि ख़बर न सुध हुजे, मां हुन अंदरि कमरे में जंहिंमहिल हिनखे वठी आयमि त उहे घर बिस्तरा बाक़ाइदे गालीचा नवां ऐं सजाया पिया वञनि ऐं ख़ूबसूरत घर में बल्ब ऐं हीरा ॿरनि पिया वेठा। सो मां इबरत में हुजां, उते मानियूं नौकर पंहिंजे हिसाब सां हर को कम में लॻो पियो हुजे, को कहिड़े कम में को कहिड़े कम में। मां कंहिंखां इहा बि पुछा न पियो करे सघां त हीउ छा राज़ आहे। एतिरे में यार मां हुनखे विहारे चयोमांसि यार थोरो बीह मां 2-3 मिंट अचां थो। अदा सिधो सो मां किचन में हली वियुमि, उते मुंहिंजी ज़ाल उहा साॻी परी वेठी हुजे, उन परीअ मूंखे ॾिठो ऐं हूअ पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे खाधनि वारनि खे मतिलबु त जेके रंधीदा पचाईंदा आहिनि उन्हनि बाननि खे चई पिए त अहिड़ा VIP तयारु तव्हां कयो सो जे असांजो महिमान खे का बि कमी महसूसु न थिए। हुननि खे बार बार इहा चवे पई वेठी, उन्हनि जे मथां बीठी हुजे, सभु शइ सम्झाए पई वेठी। मां उते वियुमि उनखे ॾिठुमि ऐं अञा वेझो ई कोन थियो मां त हुनजी पोते अखि भरियल पइजी वई। हूअ चवणु लॻी तूं हेॾे काॾ थो अचें, होॾे महिमान अकेलो कीअं छॾे आहीं तूं। अदा एतिरे में उन महिमान पंहिंजे हिसाब सां वेठो हुजे, मां वापसि उन महिमान सां गॾु वेही रहियुसि। थोरी देरि खां पोइ हुनजे अॻियां पंहिंजे हिसाब सां रक़्स चालू थी वई, मतिलबु त हिकु औरतूं आयूं उहे पंहिंजे हिसाब सां हिन जे अॻियां रक़्स करणु चालू कयईं, नचणु चालू कयो। मां इबरत में हुजां ऐं हू एॾो ख़ुशि थियो जो बेअंत। एतिरे में मुंहिंजी ज़ाल बि आई, एतिरे में हूअ पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी अरे तूं हीअ आयो, हिन जी महबूबा काॾे वई। एतिरे में यार हू बि चवणु लॻो यार जे मुंहिंजी ज़ाल हुजे हा त जेकर ॾाढो ख़ुशि थिया ऐं उहा बि हुजे हा। एतिरे में चयईं त मां हाणे वियुमि हुनजी ज़ाल खे चयुमि त भला मां वठी अचां। अदा हुन चयो त हाणे हीअं कमु कर, तोसां अची हले कोन, सो मां हिकिड़ो नौकर पाण सां गॾु वरितो आहे, हिनखे घोड़ो ॾियां त इहो वठी ईंदो। अदा थोरी देरि खां पोइ नौकर भॼायो, मूं नौकर पंहिंजे हिसाब सां हुनजी ज़ाल खे बि वठी आयो, उन जेकी काड़ी तेली हिन जी महबूबा हुजे उहा बि आई ऐं मुंहिंजी महबूबा बि हुजे, पर मुंहिंजी महबूबा जे हूअ पेर मट बि न हुजे हा। अदा मां इबरत में हुजां, पंहिंजे वेसुरे में हुजां, हिन पंहिंजे हिसाब सां सम्झ में ॻाल्हि न पियो अचे छा मसइलो आहे। अदा एतिरे में रक़्स जाम हले पई, हेॾे होॾे माण्हू नचनि घुमनि पिया हेॾां होॾां ऐं हिकु शराफ़ जो पंहिंजे हिसाब सां हिकु मुंहिंजी मानियूं खणी आयूं, मतिलबु दासियूं खणी आयूं।
अदा शराब हिकिड़ो वॾो खणी आयो दासियूं हिन मां ॿई गॾु वेठासीं हिक ॿिए खे शराब पीअणु चालू कयासीं चेस करणु लॻासीं हेॾां होॾां पंहिंजी ख़ुशि तरबियत में मां बि चहिरो थी पियुमि मतिलबु त हाणे मुंहिंजी मतिलबु त दोस्त जी दावत थी वई सो ॾाढो ख़ुशि थियुमि मां बि पोइ हिन सां गॾु अची शराब पीअणु चालू कयो शराब में अहिड़ो जो नशो हुजे सो मूंखे नशो मतिलबु त पहिरियों चकर 2 टे ॾींहं थिया न पीताम दोस्त जे करे गॾु पीतुमि सो मूंखे नशो चढ़ी वियो जॾहिं शराब जो नशो सफ़ा धुन थी वियुसि मां पंहिंजे हिसाब सां वञी बेहोशी किरी पियुमि सो मां ॿाहिरां सुम्ही पियुमि सो थोरी देरि खां पोइ जो ॾिसां उथियुमि सो बहरहाल का शइ मूंखे नज़र न पई अचे न उहे दासियूं न बानियूं न गुल न ॿूटा वग़ैरह उहा साॻी जीअं हालात पहिरियां हुई उन ई महसूसु थी अदा हीअं जो लोणो वरायां उहा जेकी साॻो ॾियां थो हमराह बि जेको हुयो पंहिंजी ज़ाल सिधो कुठो पियो आहे मतिलबु त हुनजी मुंडी ऐं धड़ अलॻि लॻो पियो आहे हुनजी ज़ाल महबूबा जो बि उन ताईं हुन हमराह जो बि जेको मुंहिंजो दोस्त हुयो अदा एतिरे में मुंहिंजो हौसलो ख़ता थी वियो मां परेशान थी वियुमि जेको हमराह असां मोकिलियोसीं हिन जी महबूबा मतिलबु त मोकिलण लाइ उहो हमराह पासो ॾे मुंहिंजो टपियो मूं हुनखे सुञातो उन खां पुछा कई उन खां पुछा करणु लॻमि त छा मसइलो आहे हीउ छा जे करे थियो हिन कहिड़ी ग़लती कई जो हिन जी मुंडी कलम लॻी पई आहे एतिरे में हिन हमराह मूंखे का शइ ॿुधाइण जी कोशिशि न कई चवणु लॻो यार तूं हिकु बेवकूफ़ माण्हू आहे ऐं बेवकूफ़ तो जहिड़ो मूं दुनिया में कोन ॾिठो अॼु मूंखे चवणु लॻो तूं अहिड़ो आहे हीअं बेवकूफ़ आहे तोखे इहा बि ख़बर न आहे सो तूं पंहिंजे हिसाब सां तूं जीअं चवें पियो तीअं करें पियो अदा हुन हमराह खां मां हुन परीअ जे बारे में पुछा करणु लॻो त उहा परी काॾे वई ऐं छा मसइलो आहे अदा हुन हमराह चवणु लॻो सो जंहिं परीअ जे करे तूं परेशान आहे उहा फलाणे मालात जेकी तूं जंहिं वटां सामान खणी वई ऐं कुंजनि जी चाबी खणी भरियल कुठ भरिया आहीं दुनिया जा उन मालात में वञी तोखे उहा उते ई मिलंदी अदा मां पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे उते छॾियुमि मां सोचियुमि छॾ हिननि खे अदा मां पंहिंजे हिसाब सां हुन मालात तरफ़ रवानो थी पियुमि अदा मालात जे तरफ़ रवानो थी पियुमि अञा कुंडो खड़काए में कोन त उहो साॻो हमराह जी मूंखे चयो त फलाणी मालात में मिलंदे उहो साॻो हमराह उन मालात जो दरवाज़ो लाथो अदा दरवाज़ो लाहे मूंखे चवणु लॻो अचु तूं हाणे वेह हुते गुल अंदरि हुजनि मां मतिलबु त यार विसरी वई ॻाल्हि हिकु बाग़ हुजे बाग़ में अची मूंखे विहारियईं गुल गालीचा हुजनि वग़ैरह हेॾां होॾां हुते कुर्सी रखियल हुजे सो हुते मूंखे विहारे फिटी कयईं सो मूंखे पाणी ढुक नंगर वग़ैरह खारायईं पर उहा महबूबा मुंहिंजी ज़ाहिर ई न पई थिए मूं सोचियो त हाणे उहा काॾे वेही हिन खां बार बार पुछणु लॻो त उहा परी मुंहिंजी किथे आहे सो मूंखे उनजो दीदार कराए उन खां सवाइ मूं कॾहिं अलॻि विख बि न गुज़ारी हुजे सो मूंखे ॾाढी उनजी यादि अचे पई अथा थोरी देरि खां पोइ हूअ पंहिंजे हिसाब सां हार सिंगार करे सिधो सो मुंहिंजे अखियुनि आॾो आहे ऐं मां हुन खां को सुवाल जवाब बि न करे सघियुमि त हुननि खे कंहिं क़तलु कयो ऐं छा मसइलो थियो एतिरे में चवणु लॻे सो बहरहाल जेकी शइ तोखे खपे सो खण सो हाणे तूं जाॾे थिए तारे वञी सघें थो सो मूंखे तुंहिंजी वॾी महिरबानी जो तुंहिंजो थोरो मां हितां लाहे न सघां एतिरे मां चवणु लॻोमांसि सो बहरहाल मां ईअं काॾे बि न वेंदुसि तोखां सिवा तूं जॾहिं मूंसां हलंदी आहियां या तूं मूंसां गॾु हूंदी आहे सो मूंखे सुकून महसूसु थींदो आहे सो तूं पाण खां परे मूंखे न कर एतिरे में उहो चवणु लॻी जेतिरी दुनिया तोखे खपे मां तोखे ॾियां थो बाक़ी मुंहिंजो अरसो न कर सो बहरहाल जीअं चवें तीअं कयां एतिरे मां चवणु लॻोमांसि मूं गुनाहगार खां कहिड़ी ग़लती थी आहे जो तूं हिनमहिल मूंखे पाण खां परे करणु थी चाहें सो मूंखे पाण खां परे न कर सो मां तोखां को बि सुवाल जवाबु न कंदुमि जेका हू मूं आहे न उन्हनि जो बि सुवाल जवाबु तोखां न कंदुसि पर मूंखे पाण खां परे न कर एतिरे में हुन चवणु लॻो त तुंहिंजी औकात छा आहे तोखे ख़बर न आहे त तूं किथे आहीं मां किथे उरूज ते आहियां सो तुंहिंजो मुंहिंजो मेलाप कॾहिं बि न थी सघंदो तूं भली चाहें तूं जा कुझु बि चाहें एतिरे मां चवणु लॻो मां तोखां सवाइ मुंहिंजो हिकु निंड्रो ऐं पल नथो गुज़रे सो बहरहाल तूं मूंखे पाण खां परे न कर ऐं इहा हक़ीक़त हुई सो मां हुनजो हिकिड़ो पल बि हुन खां परे न पियो गुज़रे ऐं हुनखे न पियो ॾिसां त मूंखे अलाए छा थी पियो वञे सो मूंखे जॾहिं हुन पंहिंजे हिसाब सां चयो त तूं ऐं मुंहिंजो मिलाप कॾहिं बि नथो थी सघे सो तूं रवानो थी पियो एतिरे में चयूं ऐं मूंखे धिको ॾेयूं या वेंदी रही जंहिं मूंखे ईअं महसूसु थियो जेको मूं हिन लाइ लोड़ियो हिन जो ग़ुलाम थी रहियुमि हिन जे हुकुम में बंदो रहियुमि सो उहा का बि चङाई मुंहिंजी हुनखे यादि ई न हुई एतिरे में उहो हमराह साॻियो ई चवणु लॻो त इन में सुठो तुंहिंजो इन में अॼु जीअं हुन चयो त तोखे हीअ दुनिया छॾे पंहिंजी भाषा पंहिंजी जीअं दुनिया में तूं आयो आहे उन दुनिया में हलियो वञु तूं जाॾो आयो आहे ताॾे हलियो वञु पंहिंजे हिसाब सां शौक़ु शिकार वञु पंहिंजी भाषा ई संभाल जा पंहिंजो सौदागिरी संभाल तोखां इहो कमु न थींदो तूं सुठो त इन में हलियो वञु सो मां हुन ते एतिरो जो मस्तु हुयुमि बेअंत सो मूंखे हिन महिल रड़ियूं रियूं करणु लॻुसि हुनखे चवणु लॻुमि त मूंखां परे न थी ऐं हुनखे बि मां इलाज करणु लॻुमि त मूंखे कंहिं कुंड में जॻहि ॾे
मूंखे का बि नौकिरी ॾे वग़ैरह ॾे, पर हिन खां परे न कर। मां हिन खे ॾिसंदुमि पियो त जीअंदुमि पियो, मां कुझु ॿियो नथो चाहियां, सिर्फ़ु मूंखे हिन खां परे न कर। अदा एतिरे में ॿ हिकिड़ा मतिलबु त आया चौकीदार, उन्हनि खणी मूंखे हुन दरवाज़े खां ॿाहिरि फिटी कयो ऐं मूंखे चयनि त ॿिए वार हिन जॻह ते नज़र आए त तोखे फांसी चढ़ाए तोखे क़तलु कराए छॾींदासीं। चई मूंखे का बि सम्झ में ॻाल्हि न पई अचे, मां छा कयां। पंहिंजे हिसाब सां उन ई शहर जे ॿाहिरां उते ई उन मुल्क में रहां पियो, पर राति ॾींहं मां रोआं पियो, मूंखे का शइ वणे न पई, मुंहिंजा फ़क़ीरी हाल थी विया। न मानी पियो वणे, न पाणी पियो वणे, न कुझु बि न। उहे साॻो अलाह जे दर ते निमाज़ वञी पढ़णु लॻुमि, मस्जिद में वञी घिरी तौबा ताइब थियुमि ऐं रब खां इन परीअ खां सवाइ ॿियो मां कुझु घुरां बि न पियो। चवां पियो मुंहिंजा मालिक, तूं ठाहियो आहे हुस्न खे इन में, इहा मुंहिंजी बणाए, मां हुनजो थी पवां, इहो मूं ते कुर्ब कर। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन खां मां इलाज अलाह खे रब जे दरबार में अची दुआऊं करणु लॻुमि। तक़रीबन इन ॻाल्हि खे 3 साल थी विया। 3 सालनि खां पोइ साॻो हमराह जेको हुन सां गॾु रहंदो हुयो, जीअं मूंखे इन परीअ जो ॾसु ॾिनो ऐं परीअ जे घर मिलियो मूंखे। उन हमराह जो मूंखे मस्जिद में अंदरि ॾिठो, निमाज़ पढ़णु वक़्तु मूंखे सुञाणे वरितई। मूंखे चवणु लॻो, तूं अञा ताईं हिते रहियो पियो, तूं न वियो आहे। एतिरे मां चवणु लॻो, मां त मुंहिंजे पोइते पुठि पेर काशे आहे कोन, सो मां जीअं इन जे सां रहे पियो, सो इन खां परे मां इन शहर खां सवाइ न वेंदुसि। सो वरी मूंखे जीअं उन ॻाल्हि ॿुधाए तीअं मां अञा रोअणु चालू थी वियुमि। अदा एतिरे में हुनखे हियाव आयो ऐं सिधो सो मूंखे वठी ऐं पाण सां गॾु सिधो सो उन साॻी मालात में आयो जंहिं मां मूंखे तड़े कढियो हुन। अदा सिधो सो आयो उनते वठी ऐं परीअ खे घुराए, परीअ खे अची इलाज करणु लॻो मुंहिंजे तरफ़ां। हिन हमराह खे सुञाणे थी? चवणु लॻो त न, मां हिन खे नथी सुञाणियां। एतिरे में हिन खे चवणु लॻो त उहो साॻो ई आहे जेको तुंहिंजी ख़िदमत कई, तोखे चङो भलो कयो ऐं तुंहिंजो हिसाब सां रहियो। चवणु लॻो हीउ उहो न आहे। अहिड़ा मुंहिंजा हाल थी विया हुजनि, पहिरियों मां कीअं हुयुसि ऐं मुंहिंजा वार वॾा, ॾाढ़ियूं मुछूं वग़ैरह थी विया हुजनि, जो मां सुञाणप खां और थी वियो हुजां। एतिरे में हूअ यकीन न पई करे, पर हुन मूंखे शांघराए पंहिंजे हिसाब सां विही पे लिबास पाराए ऐं हुनजे अॻियां पेश कयो। हुनखे तॾहिं ख़बर पई। एतिरे में हुनखे ख़बर पई ऐं हुनखे इलाज कया त हीउ तुंहिंजे सहारे आहे ऐं तोखां सवाइ इहो गुनाह जो कमु तूं न कर। हिन खे कंहिं बि कुंड में तूं पंहिंजी छांव में रहाए, सो ही एतिरो थो चाहे, ॿियो कुझु तोखां घुरे त कोन थो। इहा महिरबानी सिर्फ़ु मुंहिंजे करे कर। ऐं हू मुंहिंजे करे हुनखे इलाज करणु लॻो ऐं मां बि हुनखे हथ अदब जा परीअ खे ॿधणु लॻुमि त मूं ते महिरबानी कर, मूं मिस्किन तुंहिंजी छांव में जीअण थो चाहियां, सो तोखां सवाइ मां ॿियो काॾे वेंदुसि। अदा एतिरे में हूअ परी मूंसां राज़ी थी पई। 2-3 ॾींहं पाण सां गॾु रहियईं हेॾां होॾां, ऐं परीअ जो मूंखे इहो साॻियो ई शर्त हुयो, मां तोसां गॾु रहंदुमि पर मूंखां को सुवाल जवाबु ही न कंदो। अदा एतिरे में मां हुन खां सुवाल जवाबु को बि न कयो ऐं एतिरे में परी बि मूंसां मुतमिन थी वई। कुझु महीना गुज़रिया ऐं सरे गॾु साल गुज़रियो त परी ऐं मुंहिंजी पाण में कंटेक खोड़ थी वई। हूअ मतिलबु त मूंसां ॻाल्हाई खिले नॉर्मल पई, पर हुनजो बूथ में कावड़ सदाईं हूंदी हुई। जीअं हू कंदी तीअं मां अञा बि कंदो हुयुसि। आतारे पोइ हिकु मुला घुराए हुन मूंसां शादी कई। अदा रब मुंहिंजी दुआ क़बूल कई, मूंसां हुन शादी कई। पंहिंजे हिसाब सां गॾु रहणु लॻासीं हेॾां होॾां ऐं मुंहिंजी पंहिंजे हिसाब सां कुझु ॾींहं गुज़रिया ऐं मां हिन सां गॾु रहणु लॻुसि। उन मालात में पंहिंजे हिसाब सां बादशाह जी हैसियत मूंखे अञा कोन हुई, पर मां नौकर, पर हुनजी हिसाब सां त मां हुनजो ग़ुलामी साॻो हुयुमि, पर हुनजी मतिलबु त मोहबत जो घायल ऐं हुन सां गॾु रहणु लॻुसि। एतिरे में चवणु लॻुसि, हाणे हूअ मुंहिंजी मोहबत ऐं मूंसां शादी कई अथई, हाणे हिन खां मां राज़ मालूम कयां त आख़िर ॻाल्हि छा आहे, हुननि ॿिन्ही खे कटतल छो कयोई। एतिरे में हिकु ॾियारे मां राति जो हुन सां गॾु सुतो पियुमि ऐं हुन खां इहा परीअ खां मां पुछा कई त आख़िर हेतिरे मां हीअ ॻाल्हि छो आहे। हुन मूंखे चिड़ मां ॾिठो ऐं गुस्से मां ॾिठो त तुंहिंजी एतिरी औकात थी वई, तूं कीअं हुई, पहिरियां तोखे मां जॻहि ॾिनी, तूं पाण खे अलाए छा सम्झणु लॻो। एतिरे में चवणु लॻोमांसि, तोखे ख़बर न आहे त औरत जी हूंदी आहे पहिरीं ॻाल्हि त जिस्म ऐं जान जी मालिक हूंदी आहे। सो जॾहिं तूं जिस्म जान मुंहिंजे हवाले करे छॾी, पंहिंजो राज़ जे छो नथी मतिलबु त आमने सामने करे त छा मालूमात आहे, तूं केरु आहीं, छा थी चाहे ऐं तूं छा हुयो हिन ॿिन्ही जो मसइलो। एतिरे में बार हुनखे रोकणु लॻी त इहो कमु तूं मूंखां पुछा कंदे शायदि हथनि सां मथां विञाए बीहे। अदा एतिरे में मां हुन खां बार तंग कयो। हुन चयो त मां सुभाणे राति तोखे ॿुधाईंदुमि, सो साॻी मालात में जिते तूं कमिरो ख़रीद कयो उन ते अचिजांइ। अदा मां हुनजी ज़बान ते एतबार कयो
सो मां पंहिंजे हिसाब सां टेम सां वञी उते वेही रहियुसि। सो साॻी जॻह ते उते वेठो हुजां त उहो माना अचे अदा उहा कोन आहे। 3 ॾींहं मूंखे हुन जॻह ते थी विया। सो मोटी आयुमि त न माला तो लधी मूंखे न उहा औरत लधी। मां अॼु ताणी ॻोल्हींदे पंहिंजनि पीरनि वलीअनि फ़क़ीरनि जी हाल में थी वियो आहियां। सो मूंखे उहा पंहिंजी ज़ाल न मूंखे हुन राज़ जी मालूमात थी। अची मां हिन मुक़ाम में अची पुॻो आहियां। सो मुंहिंजी दास्तान इहा हुई, मां हुन परीअ जी तलाश में आहियां। सो अची हिन मुक़ाम में अची हिते बीठो आहियां। सो तव्हां बि अची मूंखे गॾियाओ। सो मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे, तव्हां कूड़ सम्झो या सच सम्झो। अदा इहा पंहिंजे हिसाब सां हुननि ॻाल्हि ॿुधी चई यार तोसां वरी नाइंसाफ़ी थी वई। सो हाणे हूअ अलाए छा राज़ हुयो तोखे न ॿुधाई अलाए केरु हुई। हाणे तोखे अलाह कंदो लभंदी, तूं पंहिंजे हिसाब सां मंज़िल जारी रख। सो असांजी दुआऊं गॾु अथई। दोस्तो हिन फ़क़ीर जी ऐं हिन बादशाह जी कहाणी ते पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। बाक़ी ॿियनि फ़क़ीरनि जी जेका 3 रहनि था उन्हनि जी कहाणी बाद में चालू थींदी ऐं वधीक तव्हांखे ॿिए पार्ट में ॿुधाईंदासीं। सो असां सां गॾु रहण लाइ असांजे सिलसिला चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणायो, जीअं असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरीं नोटिफिकेशन तव्हां वटि लाज़मी पुॼे। सो अस्सलाम वालेकुम या अली मदद।